अस्सलाम वालेकुम एंड अ वेरी गुड मॉर्निंग नाज़रीन। पंहिंजी मॉर्निंग में तव्हां सभिनी खे वेलकम कयूं था। उम्मीद है तव्हां सभु ठीकु ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। मां बि बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। मूंसां गॾु सजाद आहिनि, उहे बिल्कुलु ठीकु ठाक आहिनि। ठीकु बड़ी आहे, महिरबानी, अल्हम्दुलिल्लाह। सभिनी खे अस्सलाम वालेकुम ऐं वेरी वेरी गुड मॉर्निंग ऐं जुमो बख़ैर। ऐं जुमे जूं मुबारकूं त सुबुह साण राति खां वठी मिलणु शुरू थी वेंदियूं आहिनि व्हाट्सएप ग्रुप्स ते ऐं ॿियनि ते। पर बहरहाल जुमे जो भलारो ॾींहुं आहे, हफ़्ते में हिन ॾींहं जी इम्पोर्टेंस डिफरेंट आहे, सो इन करे वधीक आहे। सो इनखे असांजी इहा हमेशह कोशिशि रहंदी आहे त जुमे ते दुआउनि जा सिलसिला जारी रहनि ऐं जुमे ते खोड़ सारियूं ॻाल्हियूं, खोड़ सारा महिमान, तव्हांजूं टेलीफोन कॉल्स ऐं उन सां शाह साहिबा जा टेरो कार्ड्स ऐं अॼु आख़िरी ॾींहुं आहे हफ़्ते जे हिसाब सां, असांजे हिन हिसाब सां। त इन करे अॼु असां ज़रूरु पुछंदासीं त इहे हफ़्तो जो जीअं गुज़रियो ईंदड़ हफ़्तो बि सुठो थींदो। ऐं अॼु मूं पढ़ियो पिए ऐं ॾिठो पिए त बरसाति जी अॻकथी बि ॿुधाई वई आहे त इंशा ताला सूमर खां चवनि था, सूमर खां हिकु अधु ॾींहं में शुरू थींदी बरसाति। त पोइ ट्रीट केरु ॾींदो? तव्हां ट्रीट ॾींदव या टीम? ट्रीट करणु मुंहिंजी ड्यूटी आहे, ट्रीट ॾियणु तव्हांजी ड्यूटी आहे। अच्छा जी बिल्कुलु। अदी नसीम अस्सलाम वालेकुम। ॻाल्हि ॾिसो कीअं चेंज कई आहे ट्रीट जे नाले ते। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र। तबियत ठीकु आहे? ख़ैरियत सां? छा था ठाहियो अॼु? अॼु सऊदी अरब जी नेशनल डिश। सऊदी अरब सां असांजो छा वञे? हा असांजो आहे न संग। हा छा आहे माना जापान सां असांजो छा वञे, चाइना सां छा वञे, सऊदी अरब सां? सऊदी अरब कॾहिं कॾहिं इंसान जो आहे पाकिस्तानी खाधो खाए खाए बि माण्हू थोरो तंग थी वेंदो आहे, त टेस्ट चेंज करणु घुरिजे। ख़बर बि हुजे, नॉलेज बि हुजे त छा था ठाहियूं था। आहे छा आहे ॿुधायो भला। रोज़ बुखारी राइस। रोज़ बुखारी राइस विथ तंदूरी चिकन। गुलाब जो गुल वारो रोज़ न, इन जो नालो आहे इन्हनि जो सऊदी अरब लैंग्वेज में आहे। जी लैंग्वेज में उन्हनि नालो रखियो। तुंहिंजो मतिलबु छा आहे रोज़ जो? रोज़ बुखारी शायदि उन्हनि जो कोई। बहरहाल तव्हां इहो उन में छा छा पवंदो इहो ॿुधायो। हा छा पवंदो इहो ख़बर त हुअणु घुरिजे न। अधी खे शायदि एतिरो न आहे, त इन करे का अहिड़ी ॻाल्हि न कजे जेका असांखे ख़बर नाहे, जंहिंजी तस्दीक नाहे। त असां कोशिशि कंदा आहियूं त ऑन एयर उहा ॻाल्हि न कयूं त बहितर आहे। सही आहे। तव्हां जेसि ताईं गूगल कयो, जेसि ताईं अदी नसीम जेका आहे उहा रेसिपी तव्हांखे ॿुधायां। असां 1 किलो चांवर आहिनि। चांवरनि खे गरम मतिलबु सही तरीक़े सां साफ़ु सुथरे करे धोई पोइ गरम पाणी में भिॼाए रखियो आहे। आहिनि सेला चांवर। हीअ रोज़ बुखारी जेके राइस आहिनि त सेला में ई सुठा लॻंदा आहिनि। हुनखां बाद में चिकन आहे। चिकन खे असां पहिरीं चिकन, वरी पोइ हिन जो आहे सीज़निंग वारो सामान, किशमिश आहे, लूणु मिर्चूं अदरक धाणा सावा मिर्च, हैड, खंड, ॿियो इहे ॾही असां पंहिंजे हिसाब सां विझूं था, पर हिन में कोन पवंदी आहे। चिकन खे असां बसर टमाटर इहो सभई असांजो गजर, इहे पहिरीं असां हिन खे 3-4 चम्मच विझी हिन जो तेल, पोइ हुनखां विझंदासीं मसालो जेको ॿुधायो आहे, लौंग जा 4-5 नंढा फोटा 3-4, हिकिड़ो फोटो हिन जो वॾो फोटो, 2 पिया कमाल पट लौंग, इहे विझी पोइ असां हिनखे थोरो पचाईंदासीं 2 या 3 मिंटनि में। हुनखां बाद में असां बसर विझंदासीं। बसर विझी ब्राउन करे पोइ 1 चमचो ॻाढ़ो मिर्चनि जो ऐं थोरी हल्दी इहे विझी हिननि खे थोरो पाणी विझंदासीं। पोइ हुनखां बाद में टमाटर विझंदासीं। टमाटर विझी पोइ असां चिकन हिन में विझंदासीं, ऐड कंदासीं। चिकन में 3 या 2 कप पाणी जा विझी हिनखे बॉइल कंदासीं। हुन में पोइ असां चिकन खे ॿाहिरि कढंदासीं। हुनखां चिकन खे कढे पोइ असां हिनखे मैरिनेट कंदासीं। मैरिनेट में तंदूरी मसालो बि तव्हां विझी सघो था, चाट मसालो बि विझी सघो था, कारा मिर्च, तेल 2 या 3 चम्मच तेल जा, इहे विझी असां मैरिनेट तक़रीबन 10 या 15 मिंट हिनखे कंदासीं। पोइ असां हिन में जेको हुयो हुन में असां जेके चांवर आहिनि असांजा 2 कप हूंदा त 4 कप पाणी जा विझंदासीं। जेको असां मसालो ठाहियो हुनखे चांवरनि खे असां पचाए छॾींदासीं। हुनखां बाद में असां गजर जूलियन पील कंदासीं। जूलियन पील करे हुनखे तए हिन में फ्राई पैन में रखी पोइ असांजो जेको ड्राई फ्रूट आहे, किशमिश आहे, बादाम आहिनि, पिस्ता आहिनि, इहो असां हुन में विझी खंड 2 या 3 चमचा विझी पोइ असां हिन जे चांवरनि जे मथां विझी छॾींदासीं। हुनखां हाणे असांजो जेको तंदूरी चिकन आहे उनखे शोले फ्राई करे पोइ असां जे
मिक्स कंदासीं। हीअ रोज़ बुखारी डिश ॾाढी डिलीशियस ऐं टेस्टी हूंदी आहे, माना न खाइण वारो माण्हू बि ॿई मतिलबु तव्हांखे ॿई टेस्ट मिली वेंदा, ज़बरदस्त। तंदूरी जो बि ऐं राइस जो बि। अच्छा, ऐं हिन जी जेका स्पेलिंग आहे उहा रोज़ जेको गुलाब RUZ उन जो ROSE आहे, पर हिन जो रोज़ जेको RUZ आहे। हा RUZ। गूगल कयो तव्हां या कोन कयो? जी 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 मां उहो ई जेको मां तव्हांखे टास्क ॾींदी आहियां उहो करे छंदा कयो प्लीज़। ज़रूरु ज़रूरु आउं करे छॾींदुसि, वरी महिरबानी। एक्चुअली ही इन जी नेशनल डिश आहे रज़ल बुखारी, जेके उनखे हो अरबी में जेकॾहिं हू सॾींदा आहिनि त रोज़ल बुखारी सां ॾींदा आहिनि, रज़ल बुखारी। त रोज़ल बुखारी, रोज़ल बुखारी, बुखारी साहब जेको आहे, बहरहाल ॾाढी इन जी वाक़ई नेशनल डिश आहे सऊदी अरेबिया जी, ऐं उनखे दिलचस्प तरीक़े सां ऐं मुख़्तलिफ़ उन्हनि में कलरफुल, जीअं असां वटि बिरयानी आहे तीअं उन्हनि वटि असां वटि एक्चुअली असां भले कहिड़ो बि नालो ॾियूं, अॼु असां वटि सिंगापुरियन राइस आहे, अॼु असां वटि चाइनीज़ शाशलिक ऐं राइस आहे, अॼु असां वटि बिरयानी आहे, यखनी पुलाव आहे, अॼु असां वटि देसी पुलाव आहे, अॼु असां वटि सिंधी बिरयानी आहे, पर पाकिस्तान में जुमे ते भत जो क़ौमी ॾियारो मल्हायो वेंदो आहे, जंहिंखे असां जेको नालो ॾियूं सो ॾेई सघिजे थो पंहिंजे पंहिंजे हिसाब सां, पंहिंजी पंहिंजी रेसिपीज़। न सही आहे न, हर एवरी फ्राइडे असां बिरयानी ट्राई कंदा आहियूं, त पाण करे सघूं था ॿियूं डिफरेंट मुल्कनि जूं नॉलेज मिलंदी आहे, ज़ाहिर शयुनि जी असांखे नालनि जी ख़बर पवंदी, चांवर बि आहिनि, सब्जी बि आहे, सभु कुझु ई आहे, शयुनि जी ख़बर पए थी, नॉलेज मिले थी पाण खे। सही, बिल्कुलु नॉलेज में इज़ाफ़ो थींदो आहे, तव्हां कुझु ॿुधाईंदा, मां तव्हांखे जी हा। ऐं अॼु जेकॾहिं पंहिंजी अख़बार जी ॻाल्हि कयूं, अॼु असां पंहिंजी अख़बार जेको ॿुधाईंदा हलूं, छा थी चवे पंहिंजी अख़बार? पंहिंजी अख़बार चवे थी त क़ौमी सलामती कमेटी इजलास में वज़ीर आज़म न आयो, अमेरिका या चीन कैंप में न आहियूं, हिन भेरे अॾा न ॾिबा। ज़बरदस्त। अदालती हुकुम बावजूदि गडाप पुलिस जो मलिक रियाज़ ख़िलाफ़ केस दाख़िल करण खां इनकार, पर पुलिस चवे थी त पुलिस पारां बहरिया ख़िलाफ़ केस में देर जो ज़िम्मेवार फरियादी करार, फरियादी अञा न पहुतो आहे, पहुची वेंदो साईं, काॾे वेंदो। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं अॼु असां सोन जी ॻाल्हि कयूं त अॼु ॿीहर सोन 1500 रुपया महांगो थी वियो आहे। हा, त इन करे कल्ह टियों ॾींहुं घटि थियो हुयो, 1500 रुपया घटि थियो हुयो, अॼु वरी 1500 रुपया महांगो, 1,09,500 समथिंग हुनजो रेट थी वियो आहे। ऐं पेट्रोल बि वधी वियो आहे, पेट्रोल बि तक़रीबन 2 रुपया ऐं समथिंग पर लीटर वधियो आहे, त इन करे डीज़ल 1.5 रुपयो वधियो आहे। जी हा। ऐं ग़ुलाम रहीम साहब अॼु कल्ह बल्कि शामिल थी विया PTI में, ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं असां ॿियूं हाल अहिवाल जूं ख़बरूं चीदा ख़बरूं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। हिकिड़ी ॿी बि न्यूज़ आहे कि एक्सपेरिमेंट कयो अथनि न, हिकिड़ी गाॾी जेका आहे उहा फ्लाइंग कार ठही वई आहे, ऐं विंग्स तव्हां ॾिठो? जी जी। विंग्स सां गॾु हुन फ्लाई जी पहिरीं जेका आहे उहा शुरूआति कई आहे फ्लाइंग जी, पर पाकिस्तान में न आहे, पाकिस्तान खां ॿाहिरि पोइ इहो एक्सपेरिमेंट कयो आहे। ऐं ॾिसो पाकिस्तान में इहो कॾहिं इहा गाॾी जेका आहे उहा कॾहिं अचे थी, फ्लाइंग कार जेका आहे उहा कॾहिं थी अचे, पर पाकिस्तान में मसइलो इहो आहे कि नंढियूं नंढियूं घिटियूं आहिनि, उन्हनि मां उहा गाॾी गुज़री सघंदी आहे, छो त विंग्स खोलण लाइ बि हिकिड़ो जेको आहे न जाइ खपे, ऐं असांजूं जेकियूं आहिनि नंढियूं नंढियूं चित ते लाहींदासीं पंहिंजे पंहिंजे घरनि में। ऐं अच्छा, जापान में हिकु औरत ॿार लाइ घर में पंहिंजी शिकिल जा कार्डबोर्ड लॻाए छॾिया। जापानी शहर टोक्यो में औरत ॿार खे ख़ुशि करण लाइ अनोखो मनसूबो जोड़ियो। औरत पंहिंजी गैर मौजूदगी में ॿार खे रोइण खां बचाइण लाइ कार्डबोर्ड लॻाया। ॿारड़ो माउ खे घर में न ॾिसी रहंदो हो, औरत कमु बि न पई करे सघी, माउ जी तस्वीर वारा वॾा वॾा पोस्टर हिन कमरे में लॻाए छॾिया। ॿार ख़ुशि, मुड़ुस परेशान। मुड़ुस परेशान मुंहिंजे दरु आहे। 3D पिक्चर्स हूंदियूं त हुन में थोरो ईअं इफेक्ट ईंदो आहे न, नेचुरल इफेक्ट ईंदो आहे 3D पिक्चर्स में। हा, त इन करे 3D हुजनि या 4D हुजनि। सो बहरहाल ख़बरूं जाम आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु जुमे ते अख़बार में त आहिनि ख़बरूं ऐं ख़बरूं, पर अञा जेकॾहिं प्रोग्राम खे खणी हलूं त प्रोग्राम जे हवाले सां इहो ज़रूरु चवंदासीं त अॼु जुमे जो ॾींहुं आहे, ऐं जुमे जे ॾींहं जे हवाले सां यकीनन असांजो हफ़्तो कीअं गुज़रियो। कॾहिं कॾहिं माण्हू राति जो सुम्हण वक़्तु इहो सोचे त अॼु कहिड़ा चङा कम थिया या कहिड़ा कम थिया ऐं कहिड़ा कम न थिया, थोरो जंहिंखे असां मेडिटेशन चवंदा आहियूं, मेडिटेशन चवंदा आहियूं, सोचबो आहे, पंहिंजो पाण सां ॻाल्हाइबो आहे, अखियूं बंदि करे ऐं पंहिंजो पाण खे बिल्कुलु रिलैक्स करे जेको आहे असां छा छा कयो,
ऐं कंहिंखे तकलीफ़ ॾिनी या कंहिंखे सुठो कमु कयो? बिल्कुलु ईअं ई आहे त असांखे छा करणु खपे इहो बि सोचिजे ऐं असां वटां कंहिंखे का तकलीफ़ न पहुचे अगरि इहो शुरू कयोसीं इन प्रैक्टिस खे त यकीनन असांखे बि तकलीफ़ न पहुचंदी। इहे लहजा रवैया लफ़्ज़ जेके आहिनि इंसान जे अंदरि खे झोरे छॾींदा आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ऐं सभिनी खां वधीक जेका तकलीफ़ पहुचंदी आहे असांजे पंहिंजनि सां ई तकलीफ़, ॿिनि टाइपनि जी तकलीफ़ हूंदी आहे कि पंहिंजनि सां हिकिड़े स्ट्रेंजर्स जेके हूंदा आहिनि उन्हनि जी तकलीफ़ तॾहिं बि घटि फील थींदी आहे, पर पंहिंजनि सां जेका तकलीफ़ पहुचंदी आहे उनजो वधीक ॾुख थींदो आहे। बिल्कुलु ईअं आहे। तव्हांखे कॾहिं ईअं ज़िंदगी आहे, इंसान हर इंसान खे हर हवाले सां मुख़्तलिफ़ लहजा रवैया बर्दाश्त करणा पवंदा पंहिंजा। ऐं कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। जी केरु पियो ॻाल्हाए? मां सफदर अली अबड़ो जी अदा कीअं आहियो? ॻाल्हायां थो, मुंहिंजो बेसिकली तालिक शिकारपुर सां। अदा सफदर कहिड़ो हाल आहे? ठीकु आहियो? मज़े में? तबियत ठीकु आहिनि? फर्स्ट क्लास? साईं अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे टाइम चैनल ते ॾिसी करे। दरअसल 2 ॾींहं 3 ॾींहं अॻु में मुंहिंजी पुफाट आई हुई सीमा अबड़ो। जी 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 जी। हुन मुंहिंजे क्लिप मोकिली त मां तव्हांखे ॾिसी करे ॾाढी मुंहिंजी दिलि ख़ुशि थी ऐं अॼु मां स्पेशल तव्हांजो चैनल इहो हलायो ऐं मां चयो साईं जो कॉल कयां। वरी महिरबानी सफदर भाउ, इहो तव्हांखे बि असां यादि कंदा रहंदा आहियूं ऐं तव्हां असांखे यादि आयो। ऐं तव्हांजी जेका ॿी ख़ासि ॻाल्हि हूंदी आहे जेका मूंखे ॾाढी सुठी लॻंदी आहे उहा इहा हूंदी आहे त तव्हां जॾहिं बि पंहिंजो तारीफ़ करायो इहो चयो त सफदर अबड़ो कराची खां पर असल शिकारपुर खां, त इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी सुठी लॻंदी आहे तव्हांजी, सची ॻाल्हि आहे। बिल्कुलु सर, सभ खां पहिरियों त मां थोरो अर्ज़ु रखंदुमि त जेको टाइम न्यूज़ आहे असां वटि कराचीअ में बिल्कुलु पोइते फ्रीक्वेंसी रखी अथऊं, उहो क्लियर बिल्कुलु नथो अचे। अच्छा ठीकु आहे, इहो तव्हां पंहिंजे केबल नेटवर्क खे ज़रूरु। तव्हां कहिड़े एरिया में रहो पिया ऐं किथे? गुलिस्तान जौहर साईं, गुलिस्तान जौहर ब्लॉक 13। अच्छा अच्छा, ठीकु आहे साईं, ठीकु आहे। तव्हांजी ॻाल्हि त कन्वे थी वई। इन खां अलावा कुझु चवणु चाहियो सफदर साईं? इन खां अलावा हे जेके तव्हांजो मां थोरी देरि अॻु में जेको रद पचा जो प्रोग्राम हले पियो, जी जी, त मां इहो चवंदुमि त हिन रद पचा जे प्रोग्राम में देसी खाना खाधा बिल्कुलु उहे कंदा रहंदा आहियूं, उहे कंदा रहंदा आहियूं। वैरायटी हूंदी आहे असांजे शो में, कॾहिं देसी हूंदा आहिनि, कॾहिं कॉन्टिनेंटल हूंदा आहिनि, हर तरह जा ताकी सभिनी खे ख़बर पवे। सो ईअं कंदा। इन खां अलावा को आइडिया हुजे, का ॻाल्हि शेयर करणु चाहियो? आइडिया दरअसल मां हिनजे करे थो पहिरियों बि तव्हांखे अर्ज़ु कयो त मां फर्स्ट टाइम तव्हांजो लाइव चैनल ॾिसी रहियो आहियां। वॾी महिरबानी। मां इहो 2 टे ॾींहं ॾिसंदुमि त पोइ कुझु आइडियो मां। हा, ईअं बि सही आहे, ईअं बि सही आहे। तव्हां बिल्कुलु असांखे तव्हां क्रिटिक जी नज़र सां ॾिसो। हमेशह असां चवंदा आहियूं त तसही तॾहिं थी सघंदी आहे इंसान जी जॾहिं साम्हूं वारो हिकिड़ो त ख़ैरख़्वाह हुजे ऐं ॿियो तनक़ीद बराए इस्लाह करे। सो वॾी महिरबानी सफदर भाउ, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। ऐं तव्हांजी तनक़ीद खे असां वेलकम कंदासीं इस्लाह जे तौर ते। तनक़ीद बराए तनक़ीद न, बल्कि इस्लाह जे तौर ते असां तव्हांखे वेलकम कंदासीं। ऐं जेका ॻाल्हि तव्हां कई बेसिकली फ्रॉम शिकारपुर, त इहा ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं त साउथ कोरिया में जॾहिं बि केरु वेंदो आहे या जेका वॾी वॾी दावत थींदी आहे त उते मुख़्तलिफ़ डिशिस रखंदा आहिनि, ख़ूबसूरत मतिलबु जेके बि दौर जे हिसाब सां जेको कुझु खाइण पीअण जे हिसाब सां। उते हिकिड़ो नंढो प्यालो उन्हनि कचनि भॻल ऐं अजीबो ग़रीब क़िस्म जे चांवरनि जो रखंदा आहिनि ताकी जॾहिं बि केरु पूरो कुझु डिश खाए त सभई लाज़मी उहे कुझु दाणा, को गिरह, को अधु गिरह या चमचो उहो पंहिंजे वात में ज़रूरु विझंदो आहे। उहो इन करे रखंदा आहिनि त जॾहिं साउथ कोरियन्स असां ग़रीब हुयासीं, जॾहिं असां वटि खाइण लाइ कुझु कोन हुयो, त इहे चांवर बि असां वटि गनीमत तौरु असांखे मिलंदा हुया। त अॼु असां पंहिंजे माज़ीअ खे ज़रूरु यादि कयूं त असां वटि भले केतिरियूं बि आसाइशूं छो न हुजनि, केतिरा बि लज़ीज़ खाधा छो न हुजनि, केतिरी बि वैरायटी वेरिएशन्स छो न हुजनि, पर असांजो माज़ी बि असां सां जुड़ियल हुजे ऐं असां पंहिंजे ॿारनि खे ऐं असां पाण खे बि यादि कंदा हलूं त केतिरियूं महिनतूं करे आहिनि। ज़िंदगी जा थक लही वेंदा आहिनि उन सां। अच्छा, जॾहिं इंसान पंहिंजी कामयाबी खे ॾिसी करे ऐं सेटिस्फाइड हुजे, त केतिरो बि सफ़र हुजे, पर जॾहिं कामयाबु थींदो आहे त पोइ उहे सफ़र, उहे थक विसरी वेंदा आहिनि। पर उहे ॻाल्हियूं हमेशह ज़हन नशीन हूंदियूं आहिनि त असां कहिड़ी महिनत कईसीं, पर जॾहिं कामयाबी खे कंहिं एवॉर्ड खे, कंहिं सर्टिफिकेट खे इंसानु ॾिसंदो आहे त पोइ चवंदो आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह। बिल्कुलु ईअं ई जीअं लेबर पेन मां जीअं का औरत गुज़रंदी आहे एॾी तकलीफ़ खां पोइ जॾहिं ॿार खे ॾिसंदी आहे त उहा जेका ख़ुशी हूंदी आहे उहा सॼी तकलीफ़ जेका न उहा
ख़तमु थी वेंदी आहे, लही वेंदी बिल्कुलु आहे। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि बजा हूंदी आहे ऐं उन में काफ़ी रिसर्च खां पोइ बि आहे त पहिरियां जीअं ॿारु ॼमंदो आहे त हुनखे माउ जी छातीअ सां लॻायो वेंदो आहे त जेका बॉन्डिंग आहे उन वक़्त खां शुरू थी वेंदी आहे। अदी नसीम, अदा चयो त देसी खाधनि में छा छा आहे असांजा, कहिड़ा कहिड़ा देसी खाधा? देसी खाधे में न पटाटा, इहे भिंडियूं, तूरियूं, हा मेहा जेके असां ठाहिया जी, ॿियो ॿियो करेला, पालक बि ठाही हुई पाण, पनीर पालक। उहो त पनीर आहे, देसी न थी वियो न हुन पर में। देसी खाधनि में छा ख़्यालु आहे? बुसरी आहे, ॿियनि हंधनि ते असांखे न मिलंदी आहे। इहे जेके पटाटा, भिंडियूं ऐं मेहा न, इहे दुनिया में ॿियनि हंधनि ते मिली वेंदा आहिनि असांखे। बुसरी चांवरनि जी मानी। हा, पर कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांजे सिंध जी शनाख़्त रहंदियूं आहिनि, जंहिंमें सिंध जी या पाकिस्तान जा जेके देसी खाधा आहिनि ओवरऑल, तंहिंमें साग आहे, ख़ासि मच्छी जेका असांजी ठहंदी आहे, बेह जी, सिंधी मच्छी जीअं ठहंदी आहे, मच्छी सिंधी जो मच्छी जो बोड़ जेको ठहंदो आहे, टिपिकल जेको बोड़, सेल मच्छी जेका ठाहींदा आहिनि ख़ासि तौर ते कोयलनि ते जब ठहंदी आहे हिकिड़ी। न इन जो बोड़ असां जेको ठाहींदा आहियूं सिंधी जो सफ़ा बिल्कुलु बोड़ जेको थींदो आहे, बसर पटाटा पाणी विझी, इहा माना डिश ईअं ठहंदी आहे। ऐं पुलाव बि ठहंदो आहे, मच्छी पुलाव ठहंदो आहे, मेहनि जो पुलाव। मच्छी ते यादि आयो, मच्छी चवंदा न 4 महीना न खाइजे। जी जी, जंहिंमें आर, जे मंथ में आर अचे न उनमें न खाइजे, ऐं आर जे उन महीने में खाइजे। जी हा, अच्छा, उल्टो छाकाणि त आर मां इहो हुनखे वज़ाहत था कयूं। ॾिसो असां वटि जनवरी पर असां सॾींदा आहियूं जनवरी में खाइजे, फेबरवरी में खाइजे, मार्च में खाइजे, अप्रैल में खाइजे, ठीकु आहे। वरी मई, जून, जुलाई, अगस्त, इन में आर कान्हे का। सितंबर में खाइजे, अक्टूबर में खाइजे, नवंबर में खाइजे, दिसंबर में खाइजे। ऐं इहो छो खाइजे? छो त उन वक़्तु जो का मच्छी जो मैटिंग जो हूंदो आहे न, जी हा, उनजा जेके अना हूंदा आहिनि, बचा हूंदा आहिनि, सभु शयूं उहे थींदा आहिनि, खोड़ मच्छियूं बचा ईंदा आहिनि। पल्लो जो खाईंदा आहियूं, हिन में गर्मियुनि में ईंदो आहे न पल्लो, त हिन में ज़ुल्म कंदा आहियूं। पल्लो टेस्ट त हिन में एक्चुअली गर्मियुनि में असां पल्लो इन करे खाईंदा आहियूं त असां वटि ॿोॾ ईंदी आहे या पाणी जो वहिकिरो ठीकु हूंदो आहे, ऐं जॾहिं उहो पाणी जो वहिकिरो समुंड सां मिलंदो आहे, पल्ले जी ख़ासि ॻाल्हि इहा हूंदी आहे त उबतो सफ़र करण जी कोशिशि कंदा आहिनि। जीअं असां वटि नॉर्दर्न एरियाज़ में या ॿियनि एरियाज़ में जीअं ट्राउट मच्छी आहे, उहा बि मथे वञण जी कोशिशि कंदी आहे, त इन में पल्ले जी बि इहा ई आहे। हाणे जेको आहे पल्लो एॾो घटि थी वियो आहे, जीअं नंढे हूंदे केतिरा पल्ला ईंदा हुआ, आनी वारा पल्ला। पाणी हुजे डेल्टा में ऐं पाणी अचे हिन पासे त पोइ पल्लो अचे न समुंड मां, जो टेस्ट पंहिंजो आहे पल्ले जो। त इहो हाणे अचूं था टैरो कार्ड्स ते अचूं था, ऐं अॼु जो जेको ॾींहुं आहे उहो जुमे जो ॾींहुं आहे, 2 जुलाई आहे। अॼु पाइसिस वारनि जा अॻे सुठो न आहे इहो कार्ड, त पोइ छा कंदा? कल्ह भला थियो त जेको 2 ऑफ सोर्ड मूं कढियो हो तव्हां लाइ। कल्ह जहिड़ा फसाद फशरियूं न बिल्कुलु न, शुक्र अल्लाह रहम कयो। तव्हांजी ॻाल्हि वांगुरु दुआ घुरीसीं, सदको ॾिनोसीं, रब रहम कयो। एरीज़ वारनि लाइ कार्ड आयो आहे, हुमल वारनि लाइ क्वीन ऑफ वॉन्ड्स जो कार्ड आहे। अॼु तव्हांजो ॾींहुं आहे ऐं मतिलबु तव्हां में एनर्जी रहंदी, एनर्जेटिक रहंदा, एक्टिव रहंदा, इलाही सारनि कमनि में मसरूफ़ियत रहंदी तव्हांजी एरीज़ वारनि जी। टॉरस सोर 4 ऑफ पेंटिकल्स जो कार्ड है। अॼु तव्हांखे पैसा सेव करना आहिनि, पंहिंजा जेके बि जेको बजट ठाहे सघो था घर जो, ऐं कोशिशि कयो पैसनि खे सेव कयो, छो त अॼु जो ॾींहुं ख़र्च जो ॾींहुं बि आहे। थी सघे थो ख़र्चो तव्हांजो अचानक को कारोबारी ख़र्चो बि थी सघे थो, घर जी तरफ़ां को ख़र्चो अची सघे थो। टॉरस खां पोइ आहे जेमिनाई जोज़ा, पेज ऑफ सोर्ड्स जो कार्ड आहे। ऐं जॾहिं बि सोर्ड्स जो कार्ड ईंदो आहे, मां तव्हांखे ॿुधाईंदी आहियां कि झेड़ो थींदो आहे। त अॼु को झेड़ो थी सघे थो, कंहिं दोस्त सां बहस थी सघे थो, अवॉइड कजो कि आर्ग्यूमेंट न थिए, बहस न थिए, कंहिं अहिड़े विच में कंहिंजे इंटरफेरेंस न कजो कि झेड़े जी जेको आहे न रीज़न पैदा थिए। त पेज ऑफ सोर्ड जोज़ा वारनि लाइ, जेमिनाई वारनि लाइ नंढड़ो को झेड़ो थी सघे थो। नंढड़ो ई हुजे, नंढड़ो, हा, छो त ही पेज आहे न, पेज मतिलबु को नंढड़ो झेड़ो। 8 ऑफ सोर्ड्स जो कार्ड आहे कैंसर सुल्तान वारनि लाइ। अॼु कंहिं कम में तव्हां फासी सघो था, या सेहत बि तव्हांजी ख़राब थी सघे थी, मुतासिर थी सघे थी, त सदको ज़रूरु ॾिजो। कैंसर खां पोइ आहे लियो असद वारनि लाइ कार्ड आहे। 6 ऑफ वॉन्ड्स जो कामयाबी सक्सेस जो कार्ड आहे, स्टेबिलिटी जो कार्ड आहे, हैप्पीनेस जो कार्ड आहे, ख़ुशियूं बि थींदियूं, घर वारनि सां दोस्तनि सां सुठो टाइम गुज़रंदो अॼु जो।
लियो खां पोइ आहे वर्गो सुंबला 7 ऑफ कप्स। अॼु तव्हां इलाही सारियुनि ॻाल्हियुनि में कंफ्यूज़ रहंदा, कंफ्यूजन्स तव्हांजे माइंड में रहंदा कि मूंखे छा करिणो आहे, छा न करणु घुरिजे। स्पेशली ॿारनि जे लिहाज़ सां, फैमिली जे लिहाज़ सां तव्हां कंफ्यूज़ रहंदा, परेशान बि थी सघो था, या तव्हांखे चॉइसिस मिली सघनि थियूं कि मूंखे सफ़र करणु घुरिजे, न करणु घुरिजे, घर में रहिजे, कारोबार कजे, कहिड़ी शइ ते वधीक मुंहिंजी प्रायोरिटी हुअणु घुरिजे। अच्छा, वर्गो खां पोइ आहे लिब्रा। लिब्रा वारे लाइ 2 ऑफ सोर्ड्स जो कार्ड आहे। इंडिसाइसिव रही सघो था, डबल माइंडेड थी सघो था, ॿ सोचूं रही सघनि थियूं, ॿिनि कमनि में फासी सघो था, ॿिनि रिलेशनशिप में बि स्टक थी सघो था। इन जी वजह सां तव्हांजो मेंटली तव्हां डिस्टर्ब थी सघो था। वर्गो लिब्रा खां पोइ आहे स्कॉर्पियो। स्कॉर्पियो क्वीन ऑफ कप्स जो कार्ड आहे। अॼु तव्हां फोकस कजो पंहिंजे कम ते, पंहिंजे घर वारनि ते तवजह तव्हांजी इलाही घटि आहे, ॿारनि ते, पंहिंजे पार्टनर ते, ऐं घर जा कम इलाही ज़रूरी आहिनि। जेके बि कम तव्हांजा रहिजी विया आहिनि या डिले थी विया आहिनि या करे न सघिया आहियो, उहे अॼु कम ज़रूरु करे छॾिजो। सम्झी विया हूंदव कहिड़ो कमु? मतिलबु तव्हांजो स्टार तव्हांखे चए थो उहो बि वीकेंड स्टार जॾहिं थी वेंदो आहे हा त घर जा कम बि शुरू थी सॼे हफ़्ते में जेके कम न थियनि उहे कम करे सघनि। अच्छा, सेजिटेरियस कॉस वारनि लाइ कार्ड आहे 9 ऑफ पेंटिकल्स जो। जेको बि तव्हां पूरे हफ़्ते पूरे महीने कमु कयो आहे, हार्डवर्क कयो आहे, सख़्तु महिनत कई आहे, उनजो फल तव्हांखे अॼु मिलंदो। थी सघे थो पैसनि जो फ़ाइदो तव्हांखे मिले। कैप्रिकॉन जद्दी वारनि लाइ कार्ड आहे 5 ऑफ कप्स। थी सघे थो को पुराणो दोस्त तव्हां वरी वापसि अचे, या अगरि थी सघे थो तव्हांजो अगरि कंहिंसां ब्रेकअप थी वियो आहे या कंहिं बि शइ सां नाउमीदी थी आहे, त उहा उमेद में चेंज थी वेंदी। यानी कि थी सघे थो तव्हांजो पुराणो दोस्त जेको विछड़ी वियो आहे उहो तव्हांखे वरी कॉल करे छॾे या कम्युनिकेट करण जी कोशिशि करे। एक्वेरियस डिल द टावर जो कार्ड आहे। द टावर जो कार्ड चए थो अॼु सडन को प्लान ठही सघे थो, किथे ट्रैवल करण जो, किथे शादी में शिरकत करे सघो था, कंहिं दोस्त सां मिली सघो था। ऑल ऑफ सडन अनएक्सपेक्टेडली। ज़बरदस्त। पाइसिस, देखो मुंहिंजे चेहरे ते मुस्कुराहट अचे। पाइसिस ऐं इहो कार्ड बि इलाही सुठो आहे तव्हां लाइ। थैंक यू वेरी मच। 3 ऑफ कप्स जो कार्ड आहे। 3 ऑफ कप्स जो कार्ड आहे पाइसिस हूत वारनि लाइ, ऐं इहो कार्ड चवे थो सेलिब्रेशन टाइम आहे। अॼु सुठो टाइम पंहिंजी स्पेशली ॿारनि सां, फैमिली सां, दोस्तनि सां सुठो वक़्तु गुज़री सघे थो। ट्रैवल अगरि तव्हांजो इरादो आहे ट्रैवल करण जो त ट्रैवल करे सघो था। हूअं शादी में शिरकत बि थी सघे थी, को रिलेशनशिप में का ख़ुशी बि मिली सघे थी। ज़बरदस्त। कुझु पाण बि अॻु भरो थीबो आहे, ऐं सिर्फ़ु केरु अची करे ख़ुशि न करे, त ख़ुशि रखण लाइ पाण खे ख़ुशि करण जे लाइ माण्हू कुझु पाण बि एफर्ट वठे। सो अॼु कोशिशि कंदासीं, पाण ई एफर्ट वठंदासीं शयुनि खे ठीकु करण जे लाइ, ख़ुशि करण जे लाइ। इंसान आहे चवणु न घुरिजे बल्कि अप्लाई बि करणु घुरिजे कि अगरि अॻियो माण्हू कुझु नथो करे त पाण इनिशिएट कजे। जी तव्हां बिल्कुलु सही था चओ। स्क्रीन ते तव्हांजी स्क्रीन ते असांजो नंबर अचे थो, तव्हां उहो नंबर ॾिसी करे असांखे कॉल करे सघो था। टैरो कार्ड जे हवाले सां कंहिं शइ जी अॻकथी करणु चाहियो था त उन लाइ बि कार्ड्स अवेलेबल आहिनि। उनसाशा साहिबा अवेलेबल आहे, तव्हांखे ॿुधाईंदी त तव्हांजो कारोबार, शादी, इम्तिहान, सफ़र, सोच, झेड़ा फशरियूं, फॾा, ठाह, ऐं संगे जो ख़रीदारी, फ़रोख़्त, ट्रैवलिंग, सभु शइ ते मौजूदु आहे। सिहत त उन लाइ तव्हां अॼु मूंसां सवाल कयो कि मूं वटि जेके माण्हू अचनि था उनजा वधीक सवाल कहिड़ा हूंदा तव्हांजा? इहा ॻाल्हि मां सच पुछो त मुंहिंजे ज़हन में हींअर जेकॾहिं आउं ॻाल्हाए रहियो हुयुसि त मुंहिंजे ज़हन में इहो तव्हां खां ज़रूरु पुछा त तव्हां जेतिरा बि तव्हांजा क्लाइंट्स अचनि था या जेके तव्हां डील कयो था, मैक्सिमम इशूज़ कहिड़ा हूंदा आहिनि? ॾिसो, मुंहिंजो यूट्यूब चैनल बि आहे, ऐं उन में बि जेके मूं वटि कमेंट्स ईंदा आहिनि, सवाल ईंदा आहिनि, या मूं वटि कॉल्स जेके ईंदियूं आहिनि या अपॉइंटमेंट्स ते जेके माण्हू ईंदा आहिनि, उन्हनि जा मूंखे लॻे थो कि 90% शादी जा मसला हूंदा आहिनि उन्हनि जा। 90% शादी जा मसला हूंदा आहिनि। शादी कॾहिं थींदी आहे? शादी चाहे उहे छोकिरा हुजनि छोकिरियूं हुजनि, इहे सवाल कंदा आहिनि असांजी शादी कॾहिं थींदी। त हिकिड़ो कमु कयो न, तव्हां पंहिंजे इन कम सां हिकिड़ो शादी दफ़्तर बुक कयो, उन जो नंबर तव्हां ॿुधाईंदा हलो, तव्हांजी एज, तव्हां छा कंदा आहियो, कीअं कंदा आहियो। ठीकु आहे। इहा ॻाल्हि जेका आहे न, इलाही माण्हुनि मूंखे चई कि तव्हां मैरिज ब्यूरो खोले छॾियो, पर मैरिज तव्हांखे मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायां। मां वियुसि 2006 में इंडिया, असां डेलीगेशन हुयो,
इंडिया में असां मुख़्तलिफ़ शहरनि में वियासीं ऐं उते हर टियों माण्हू जेको मूंसां मिले पियो अच्छा उहो इहो सवाल पियो करे तव्हांजी शादी थियल आहे तॾहिं मुंहिंजी शादी थियल न ई मां चयो न छोकिरी ऐं अच्छा, छोकिरो मतिलबु औरतूं मर्द सुठो बिज़नेस उन्हनि जा हलंदड़ अच्छा। पर उन सां गॾोगॾु मूं उन्हनि खे शादी वारो कमु कंदे बि ॾिठो शादी वारो कमु कनि था मतिलबु कराइनि था शादियूं अच्छा त हुनजो प्रोफेशन में करे शामिल अचो आहे न आहे इंडिया में शादी त एतिरो आसान आहे ऐं ज़ाहिर आहे उहे शयूं एतिरियूं नयूं ख़ैर चवण जो मक़सदु इहो आहे त उते माण्हू इहो कमु ॾाढे पंहिंजे प्रोफेशनल वे सां कनि था असां वटि इशूज़ खोड़नि असां इन कम खे ख़बर न आहे छो आर सम्झूं था ऐं रिश्ता जेके कराइनि थियूं जेके रिश्ता औरतूं कराइनि थियूं त तव्हां ॾिसो उन्हनि वटि केतिरी रश आहे ऐं उहो पॉज़िटिव आहे सुनत आहे तव्हां उन में हिकिड़ी गारंटी वारंटी पाण खणे माण्हू बाक़ी उन्हनि खे रुॻो ॿुधाए त बाबा फलाणे घर में बि इन ॻाल्हि जी तवक़ो आहे असल में एक्चुअली छा आहे कि जेको मूं इशू ॾिठो आहे कि छोकिरियूं इलाही आहिनि ऐं सुठा छोकिरा जेके आहिनि उहो त आहिनि ई कोन न सुठा एजुकेशन जेका आहे छोकिरियुनि में जेको आहे न इंक्रीज़ पई थींदी वञे एजुकेशन जे हवाले सां था चओ एजुकेशन जे हवाले सां ऐं इहो मां तव्हांखे अॻियां ॿुधायां थी कि छोकिरियूं इहे एक्सपेक्ट कनि थियूं कि छोकिरो बि उन ई क्वालिफाइड हुजे सुठी जॉब हुजे सुठो कमाईंदड़ हुजे या फैमिली जेका आहे उहा नंढी फैमिली हुजे वधीक मसला मसाइल न हुजनि फाइनेंशियली स्टेबल हुजे छोकिरो त डिमांडिंग छोकिरे लाइ इहो आहे त छोकिरो जेतिरो सुठो कमाईंदड़ हुजे जेतिरो सुठो हुजे ऐं यतीम हुजे ऐं छोकिरनि जी डिमांड मां ॿुधायां थी न छोकिरनि जो डिमांड हूंदी आहे कि अॼुकल्ह छोकिरनि जी डिमांड आहे कि छोकिरी बि जेका आहे सही हुजे स्टेबल हुजे नौकिरी वारी हुजे हाणे छोकिरी जॾहिं हू एजुकेशन हासिलु करे थी मास्टर्स करे थी पोइ वरी जॉब करे थी उन खां पोइ उनजी एज जेका आहे उहा वधी थी वञे सही आहे ऐं छोकिरा जेके आहिनि पोइ वही आहे कि जल्दी जल्दी शादी करे था वठनि ऐं जेके 30+ जेके छोकिरियूं आहिनि उन्हनि जे रिश्तनि जा मसला मसाइल थी था वञनि त इन जो को न को सोल्यूशन हुअणु घुरिजे छो त एतिरियूं मूं वटि एॾियूं सुठियूं सुठियूं छोकिरियूं अचनि थियूं ऐं एॾियूं सुठियूं सुठियूं छोकिरियूं वेल एजुकेटेड हूंदियूं आहिनि उनखे वरी पोइ सॼी उमिरि ॻोल्हिबो आहे ॿियो काॾे वाक़ई छोकिरियूं एॾियूं सुठियूं वेल एजुकेटेड हूंदियूं आहिनि ऐं सुठी सुठी जॉब्स वारियूं हूंदियूं आहिनि पर उन्हनि जूं शादियूं न थी सघंदियूं आहिनि इहो ई आहे परेशान हूंदियूं आहिनि 30+ जॾहिं थी वेंदी आहे पोइ वरी अहिड़ा छोकिरा मिलंदा आहिनि जेके ऑलरेडी मैरिड हूंदा आहिनि या उन्हनि खे यूज़ करण जी कोशिशि कंदा आहिनि या पोइ वरी शादी जो चई ऐं पोइ वरी ग़ाइब थी वेंदा आहिनि सही था चओ था बिल्कुलु पर बहरहाल शयुनि खे ठीकु थियण जी ज़रूरत आहे अदी नसीम खां पुछंदासीं अदी नसीम तव्हांजी शादी केतिरी एज में थी 17 तव्हां 17 साल जा 17 साल पोइ अॼु पुलिस ॻोल्हींदी थी उहो तव्हां मुंहिंजे त हाणे करियो त पुलिस ॻोल्हे उहो टाइम में पुलिस किथे ॻोल्हे भई अच्छा त तव्हां छा था सम्झो त अहिड़ा असां वटि कोन्हनि न मतिलबु क़ाबिले भरोसे वारा तव्हां पंहिंजे एक्सपीरियंस सां भला तव्हां छा सोचो अर्ली एज में शादी थियणु घुरिजे या मैच्योरिटी में जी जी मतिलबु सही न आहे 17 में हिकिड़ो त माण्हू मैच्योर न हूंदो आहे ॿार हूंदो आहे पोइ वरी फैमिली जिते शादी करे वञे त उहे माण्हू उहे सम्झंदा आहिनि त बसि हाणे घर जे कम जे लाइ अची वई भले पंहिंजे घर में कमु करे या न करे पोइ हिकिड़ो हले पियो रवाजु हूंदो आहे जीअं त 17 में मां त चवंदी आहियां 21 या 20 मां पोइ शादी कजे 20+ में जी छो जो पहिरीं असां हिकु त माण्हू खे सम्झ में न ईंदो आहे कंहिंखे सम्झण ई वॾी ॻाल्हि ॿार आहे 17 में त हाणे ॿार ई हूंदो जीअं सावरा हलाईंदा आहिनि जीअं मुश्किल आहे हलाईंदो आहे उहे वेचारियूं छोकिरियूं जेके आहिनि मासूम जी जी मुश्किल आहे लाइफ ॾाढी असां जहिड़ियूं उहे ई हलंदियूं आहिनि ऐं पोइ जॾहिं होश ईंदो आहे 25+ जॾहिं थी वेंदियूं आहिनि पोइ दुनिया जी ख़बर पवंदी आहे कि भई वाक़ई असां जेको आहे ईअं ई हलणु घुरिजे ऐं तेसि ताईं ॿार बि ॼमी वेंदा आहिनि ख़ामोशी थी वई छो त हिननि वटि कोई जवाबु कोन्हे न हिन जे करे ख़ामोश ईअं ई हूंदो आहे न मूं त शादी देरि सां कई हा मुंहिंजी एज उन वक़्तु हुई 33 साल त मां एतिरी एज में शादी कई त इंसान खां ग़लती कहिड़ी उमिरि में थी सघंदी आहे
सही है ना, तव्हांजी शादी लेट कई मां वरी परेशान आहे, ग़लती कहिड़ी ग़लती कई हा, त ग़लती इंसान खां पोइ उमिरि नंढी हुजे या उमिरि वॾी हुजे, बहरहाल सुठो हिकिड़ो रिश्तो आहे। और मां जस्ट मज़ाक कंदो आहियां हिन रिश्ते खे वठी करे, सची ॻाल्हि इहा आहे। ऐं जेतिरा जोक्स दुनिया में वधि ज़ाल ऐं मुड़ुस ते ठहियल आहिनि, शायदि ई कंहिं ॿियनि रिश्तनि ते या ॿियनि कैरेक्टर्स ते ठहिया हूंदा ऐं मज़ेदार हूंदा आहिनि ऐं इंजॉय कंदा आहिनि ऐं इंजॉय कबो आहे। पर ज़ालुनि ते वधीक जोक्स छो ठहंदा आहिनि? आज रीज़न छा आहे? हा, वेचारियूं एतिरियूं मासूम हूंदियूं मासूम आहिनि, तमामु ऐं एतिरियूं हर कमु पंहिंजे घरवारे खां पुछी पोइ कंदियूं आहिनि ऐं घर खां ॿाहिरि न निकिरंदियूं आहिनि उनजी इजाज़त जे बग़ैर। के छोकिरी ॾाढी ज़बरदस्त पोस्ट रखी, हिकिड़ी छोकिरी ॾाढी ज़बरदस्त पोस्ट रखी त चई तव्हां ॾिसो न, तव्हां चओ था त औरत ऐं ॾिसो केतिरा माण्हू ईंदा आहिनि हुनखे हिकिड़ी औरत खे वठण जे लाइ। माना का त ॻाल्हि आहे न हुन में, त एतिरा 500-1000 2000 माण्हू ईंदा आहिनि हुन हिकु कुंवार खे वठण जे लाइ, त माना का त ख़ुशूसियत ॻाल्हि घर में जॾहिं उहो वेचारी अची वेंदी आहे पोइ उनजी जेका वैल्यू आहे उहा बिल्कुलु ख़तम थी वेंदी आहे, बिल्कुलु घटि बि थी वेंदी आहे, न, बिल्कुलु बि न। बिल्कुलु ईअं। अच्छा, इन ॻाल्हि ते मुंहिंजी जेका ज़ाती राय हूंदी आहे, ऐं सच पुछो त आओ इन रिश्ते खे वठी करे, मां अगरि कंहिंजी शादी थींदी आहे ख़ासि तौर ते असांजी न्याणियुनि मां कंहिंजी शादी थींदी आहे, त मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदो आहियां त जेका नंढड़ी, जेका कुंवार, जेका धीअ, जेका न्याणी, जेका ज़ाल अचे थी कंहिं ॿिए घर में, त उहा जॾहिं इहा सोच खणी ईंदी आहे त हाणे हिननि हिकु ॿ टे ॾींहं ॾिठई माहौल सम्झ में न ईंदो, छाकाणि त भित पई विथ पई, भले सघनि सोटनि चाचनि मामनि साईंदासीं वारनि जे घर में वञनि या कंहिं ॿियनि ज़ात वारनि जे या कंहिं ॿिए रिश्ते में वञनि, उनजो माहौल डिफरेंट थियनि था। पोइ हू चाहींदा त हाणे हिनखे चेंज कयां, हुकुमरानी कयां, जीअं मां चाहियां, ॿुधो जीअं मां चाहियां तीअं थिए। पर मां ॾिठो आहे, इहा मूं वटि तस्दीक आहे त जेका न्याणी ईंदी आहे उहा पहिरियां उन घर खे पंहिंजो सम्झंदी आहे, उनजी औलाद वांगुरु रहंदी आहे, उन्हनि जे माहौल में ढलिजी वेंदी आहे, उहा ई हुकुमरानी कंदी आहे हुन घर ते। प्यार मोहब्बत सां ई सभिनी खे पंहिंजो करे सघिजे थो। बिल्कुलु ज़ोर ज़बरदस्ती सां या कावड़ ॾेखारे या डोमिनेट करे कंट्रोल करे कॾहिं बि कंहिंखे पंहिंजो नथो ठाहे सघिजे। मुंहिंजी हिकिड़ी जेका आहे क्लाइंट आहे, उहा उनजी शादी थी कतर जे छोकिरे सां। कतर में हो छोकिरो, ऐं मूं वटि ईंदी हुई हर जॾहिं हिनजी मतिलबु मङणी वग़ैरह थी वई, मङणी थी वई त मूं वटि आई ऐं चयईं की मूंखे कार्ड्स ॾिसी ॿुधाए की मुंहिंजे कंट्रोल में ईंदो मुंहिंजो हस्बैंड या न ईंदो, मुंहिंजा साहुरा जेके आहिनि उहे मुंहिंजे कंट्रोल में अञा वई बि न आहे शादी करे, सिर्फ़ु मङणो थियो आहे, कंट्रोल में ईंदा या कोन ईंदा। त मतिलबु मूंखे इलाही अजीब हुनजी सोच लॻी। ऐं पोइ वरी इहा ॻाल्हियूं हुन मतिलबु करे करे निकाह बि थी वियो ऐं पोइ वरी चए की शादी जो वॻो मुंहिंजो हिन ब्रांड जो हूंदो त पोइ आउं शादी कंदसि, जुती या मुंहिंजो बैग, मुंहिंजो जेका बि बरी वग़ैरह आहे उहो हिन ब्रांडेड हुअणु घुरजनि, अहिड़ियूं शयूं हुजनि। जी पोइ वरी निकाह थी वियो ऐं निकाह पोइ इन्हनि ॻाल्हियुनि जी वजह सां ख़तमु थी वियो, डिवोर्स थी वई। त हुनजो रिमोट कमु न पियो करे, हुन चयो मूंखे टीवी त मिले थी पई, टीवी कहिड़ी आहे जंहिंमें मुंहिंजो रिमोट कमु ई न करे। सिर्फ़ु रीज़न इहो हो कि इन ॻाल्हि खे अॻियां कंदासीं ऐं असां सां कॉल ते मौजूदु आहिनि दादा सजण सिंधी, ओ ईंदो सजण साईं। अस्सलाम वालेकुम, वेरी गुड मॉर्निंग सजण साईं। आवाज़ ॿाहिरि नथो अचे, हिते नथो अचे। हेलो, बिल्कुलु ठीकु ठाक अदा, तव्हां ठीकु आहियो? ख़ैर सां हिते आवाज़ थोरो स्टूडियो में हिते नथो अचे। अदा मुमताज़, हेलो, बिल्कुलु सभु ठीकु आहिनि, शुक्र अलाह जो, अलाह साईं जी महिरबानी। तव्हां ठीकु आहियो? तव्हां किथे ग़ाइबु आहियो? वरी महिरबानी, वरी हा न, बिल्कुलु तव्हांखे त असां हमेशह भली कार चवंदा आहियूं ऐं हाणे बि भली कार चवंदा आहियूं, मंच तां भली कार चवंदा। जॾहिं तव्हांजो अचणु थिए कराची हिते आहियो त असांजो हीउ मंच तव्हांजे लाइ हाज़िर आहे। बिल्कुलु तव्हां ठीकु आहियो? तबियतूं सिहतूं ठीकु आहिनि? वॾी महिरबानी सजण साईं, वॾी महिरबानी, अलाह तव्हांखे आबाद करे।
लख महिरबानी, थैंक यू वेरी मच। सॼे सिंधी असां तमामु ज़बरदस्त सिंगर, अच्छा बहितरीन सिंगर ऐं हुनजो स्टाइल इंटायरली डिफरेंट सभिनी खां। हुनजी शाइरी, हुनजो अंदाज़, हुनजो ॻाल्हाइणु, हुनजो ॻाइणु सभई ॾाढा पंहिंजे ज़बरदस्त आहिनि, मुताबिक़ हूंदा आहिनि, पंहिंजे भरम खे हमेशह क़ाइमु रखंदा आहिनि, पंहिंजी सभिनी शयुनि खे वठी करे इंशाल्लाह पोइ सॾींदासीं यकीनन। हुनजी शाइरी ऐं हुनजो अंदाज़ ॻाइणु, अंदाज़ बयान, जेको अंदाज़ ॻाल्हाइणु, यकीनन तव्हां महज़ूज़ थींदो। अच्छा बिल्कुलु ईअं आहे। त वरी महिरबानी सॼण साईं, ऐं उमेदु आहे तव्हां अङण उजारींदा, असांजूं अखियूं आरतियूं आहिनि तव्हांखे ॾिसण लाइ, ईंदा त असांजा अङण आबाद थींदा, ऐं जेके ॿुधंदड़ ॾिसंदड़ तव्हांजा चाहींदड़ आहिनि उहे चाहे टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते ॾिसंदा त उन्हनि खे ॾाढो सुठो लॻंदो, मुलाक़ात थींदी, माण्हू तरो ताज़ा थी थो वञे। इंशाल्लाह ज़रूरु ज़रूरु। त पोइ हुन रिमोट कमु न कयो छोकिरी जो? रिमोट जेको आहे कमु छा कंदो, डिवोर्स थी वई सिर्फ़ु इन्हनि नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि जी वजह सां, ऐं चङो सुठो रिश्तो हो ऐं इंजीनियर हो हुते कतर में, पर इहे ॻाल्हियूं सिर्फ़ु छोकिरी जूं। ऐं उन खां पोइ जेको आहे जॾहिं डिवोर्स थी वई त पोइ ज़ाहिर आहे माण्हू वरी वापसि त नथो थी सघे, बसि पोइ वरी हाणे हुनजी शादी 33 आई थिंक हुनजी 33-34 एज आहे, हाणे चए थी हाणे ॿी शादी, मतिलबु ॿिए हंधि किथे ज़ाहिर आहे छोकिरियुनि जो त इहो ई हूंदो आहे। त पोइ इहे नंढियूं नंढियूं जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, ग़लतियूं हूंदियूं आहिनि, हुन सां सॼी ज़िंदगी जेका आहे स्पॉइल थी सघे थी, पोइ माण्हू पछताईंदो आहे। 2-3 ॾींहं अॻु में इंडिया में हिकिड़ो जेको रिश्तो आहे, अच्छा ॼञ देरि सां पहुती त जेके कुंवारेता हुआ जीअं ॼञ ईंदी वई उनखे कुटको चाढ़ींदा विया। अच्छा हा हा, इहा मां बल्कि कल्ह या 4 ॾींहं जी तव्हां पंहिंजी अख़बार खणी ॾिसंदा उन में लिखियलु आहे इहा ॻाल्हि, त जीअं जो ॼञ आई उनखे कुटको चाढ़ींदा विया। खोड़ खोड़ थींदियूं आहिनि। अच्छा हिकिड़ी ॿी बि न्यूज़ हुई, तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंप्लीट कयो। त ॼञ खे अचिणो मंझंदि जो 1 बजे, हू राति जो आया देरि सां, जीअं ॼञ लहंदी हुई तीअं उन्हनि खे कुटको चाढ़ींदा विया, घोट खे, माइटनि खे, छोकिरी खे पाड़े वारे सां परणाए छॾियूं। इहे ॻाल्हियूं त हे तव्हांखे अचिणो हिन टाइम ते तव्हां कोन आहियो, हुननि चयो त तव्हां चयो असांखे हीअ शयूं ॾींदो न ॾींदव, इहे जेके ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। ख़ासि तौर ते असां वटि बि ईअं थींदो आहे, जॾहिं निकाह नामे ते जॾहिं सिग्नेचर थींदी आहे त उते खोड़ शर्त शुरू जॾहिं तय थींदा आहिनि त पोइ मूड्स चेंज थींदे ॾिसंदा आहियूं असां। पोइ असां घोटेतनि जा अलॻि, कुंवारेतनि जा अलॻि, घोट जो मूड अलॻि, त ओॾी महिल पोइ हक़ महर में जेका हूंदो आहे त पोइ हुननि जी डिमांड्स अलॻि हूंदियूं आहिनि। पोइ बाद में इहे शयूं पहिरियां तय कजनि त बहितर आहे। अच्छा हिकिड़ी वरी इंडिया में हिकिड़ो ॿियो बि वाक़ियो मूं न्यूज़ में ॾिठो हो कि चिकन उन घोट जी डिमांड हुई कि मटन कढ़ाई जेका आहे न उहा शादी जे खाधे में शामिल हुजे, पर अलाए छा थियो, विसरी विया अलाए कुंवारे त छा थियो, त जॾहिं हू आयो ऐं मानी ॾिठई त मटन कढ़ाई त हुई न, पोइ हू त भई हुन चयो कि मां त हिते शादी कंदसि ई कोन। वाकई ॼञ वठी वापसि हलियो वियो ऐं उन खां पोइ छा थी ॿियो कंहिं ॻोठ में वञी हुन शादी कई। अहिड़ा किस्सा थियनि था कि मटन कढ़ाई जी वजह सां कहिड़ी सोच थी, सोच के ज़बरदस्त सोच थी, कहिड़ी सोच है मटन कढ़ाई मतलब शादी का पोइ खाई वठे माण्हुनि खे बि वठी अचे, हू बि पंहिंजे माण्हुनि खे मतिलबु सभु गॾु थियनि हिकिड़ी बोर्ड जे करे शादी। एक्चुअली छा आहे जे असां सोच ॾिसो केतिरी आहे, घणनि शयुनि खे त डिस्कस कंदा आहियूं, असां अना खे डिस्कस न कंदा आहियूं, त असांजे अंदरि में जेका अना अची वञे थी त उहा ई नुक़सानु ॾींदी आहे। नुक़सानु आहे, वॾी नुक़सानु आहे। ऐं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो चवणु आहे त तव्हां न्याज़ निवड़त सां ऐं बाअख़लाक़ तरीक़े सां अॻिते वधो, जेकॾहिं तव्हांखे हुन में रुसवाई मिले त तव्हां क़यामत जे ॾींहुं मूंखां हुनजो जवाबु पुछिजो। सही आहे। असां उहो ई चवंदा आहियूं त असां चवंदा त आउं त अलाए चाहियां, मां त हे करे सघंदुसि, मूं वटि त हीअ आहे, मां अगरि चाहियां थी त मां हीअ जेका अना आहे त मूंखे हीअ शइ न मिली, मां रहिजी वियसि, मूंखे मतिलबु इहा सभु हर शइ जेका आहे अलाह साईं जी ज़ात खे ई सुठी लॻे थी। बाक़ी जेका आहे त इहे घोट हुजे उहा छोकिरी हुजे, ॾिसो परेशानी उन्हनि खे थिए थी न जेके हिन शइ खे वधीक कनि था। माण्हू थोरो वक़्त सां एडजस्ट करे पंहिंजे पाण खे कॉम्प्रोमाइज़ करणु इलाही ज़रूरी आहे हर रिलेशनशिप में। विच वारा जेके हूंदा आहिनि न कुझु उहे बि करे छॾंदा आहिनि। बहरहाल असां मॉर्निंग शो में त असां सभिनी खे इहो चवंदा आहियूं त असांजे सिर्फ़ु हिननि ॻाल्हियुनि जो मक़सदु इहो हूंदो आहे त नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे जेकॾहिं असां दरगुज़र कयूं, ऐं उन लाइ हिकिड़ो जुमिलो केॾो ज़बरदस्त आहे, जेको मुड़ियो उहो जुड़ियो। त यकीन कयो माफ़ु करण में जेका पंहिंजो पाण खे ख़ुशी थिए थी न, त उहो पोइ पाण खे माण्हू थोरो वॾो सम्झे थो त यार ठीकु आहे, हुन खां अॻे खां ग़लती थी वई, हू तस्लीम करे थो, अॻियां वधिणो आहे। केसीं त हिननि ॻाल्हियुनि खे गंढियूं ॾेई असां रखंदासीं, खोड़ रिश्ता अलॻि थी विया नंढियुनि ॻाल्हियुनि ते,
खोड़ जेके उहो चवंदा आहिनि त हीउ ॾाढो जेको गानो मशहूरु थियो त तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामनि सां ईंदासीं, चाचनि मामनि सां ईंदासीं। हुन चयो पर चाचनि मामनि सां तव्हां ॻाल्हायो ई कोन्हे, पोइ तव्हां कंहिंखे वठी वेंदो दौलत मामनि सां गॾु। सो इन्हनि चाचनि मामनि खे परचाइजे, इन्हनि जूं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जंहिंजे करे हू नाराज़ हूंदा आहिनि। कॾहिं कॾहिं हू इन करे नाराज़ हूंदा आहिनि त केरु अचे संदन केरु भाकुर पाए, केरु हथु पकड़े रुगो पुछे चुमी, मां चवां थो तव्हां अॻे माण्हू ॾे वञो भाकुर पायो उनजे हथु पकड़े, हा उनखे हथु पकड़े तव्हां चुमी ॾियो, हथु पकड़े जेको बि आहे ठीकु आहे, रिश्ता आहिनि असांजा पंहिंजा रिश्ता आहिनि, पर कॾहिं कॾहिं हू नाइंसाफ़ी बि कंदा आहिनि, ज़बरदस्ती ईअं प्रिटेंड बि कंदा आहिनि, मिसअंडरस्टैंडिंग पैदा करण जी बि कोशिशि कंदा आहिनि। सो माना चाचनि मामनि खे न परचाइजे, न परचाइजे माना कॾहिं कॾहिं उन्हनि खे बि थियणु खपे, चाचे मामनि खे बि। हा कॾहिं कॾहिं ईअं, हाणे जीअं मुंहिंजा भाणेजा आहिनि न, मुंहिंजा भाणेजा आहिनि कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि मूंसां त पोइ मां ॾाढो मज़ाक में चवंदा आहिनि बेटा मामू सम्झो मामू मत बनाओ। त इहो थींदो रहंदो, हा त इहो थींदो रहंदो आहे। त इन करे सो बहरहाल असांजा रिश्ता आहिनि। ऐं हज़रत अली खां कंहिं पुछियो त दोस्त में ऐं माइट में छा फ़र्क़ु आहे, त हुन चयो त दोस्त हीरो आहे माइट सोन आहे। चई अच्छा दोस्त हीरो आहे माइट सोन आहे कीअं? चई दोस्त हीरे वांगुरु चमकंदा आहिनि, हू टुटी पियो त वरी न जुड़ी सघंदो, पर सोन अगरि टुटो त वरी हुनखे ॻंढे सघिजे थो। त माइट त उहे रिश्तनि में जेके असांजा अचनि था न उहे असांजे लाइ सोन आहिनि, हमेशह सोन आहिनि, हमेशह रहंदा, टुटंदा वरी जुड़ी सघनि था। पर दोस्त जेके असां पाण सिलेक्ट कंदा आहियूं उहो हिकिड़ो दफ़ो भरम उहो टुटो त पोइ उनखे क़ाइमु करण में ॾाढो वक़्तु लॻंदो, पोइ उहो न जुड़ी सघंदो, ओड़ो न थी सघंदो, उहा शाइनिंग न ईंदी। दिलि में अगरि इहे ग़लतफ़हमियूं या अहिड़ियूं ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि या दिलि ख़राबु थी वेंदो आहे त वाक़ई ईअं थींदो आहे। हा अस्सलाम वालेकुम मुमताज़ा, अस्सलाम वालेकुम मुंसा, गुड मॉर्निंग, अल्लाह जो शुक्र, बिल्कुल ठीक ठाक। कहिड़ो हाल आहे महताब? ठीकु आहियो तव्हां? फर्स्ट क्लास, ॾाढा इज़ी था लॻो तव्हां, हैप्पी हैप्पी। तव्हां नथा चओ मां चई ॾियां। हा तव्हां चयो हैप्पी हैप्पी, असां बि अॼु हैप्पी हैप्पी हूंदा आहियूं, रिलैक्स हूंदा आहियूं, इन करे त असांखे ॿ ॾींहं मोकल हूंदी आहे छंछरु त पोइ छंछरु जी मोकल जी ख़ुशी थींदी आहे, बसि अधु पंधु करे आहियूं, बाक़ी अधु पंधु आहे, उन खां पोइ मोकल आहे। यकीनन वीकेंड जॾहिं शुरू थींदो आहे त सुठो ई लॻंदो आहे। दोस्तो ब्रेक खां पोइ असां अॼु मुलाक़ात करायूं था ॿ मोज़िस टीचर्स, ॿ मोज़िस उस्ताद, जिन जे लाइ असां वटि हर उस्ताद जे लाइ रिस्पेक्ट आहे, पर ख़ासि तौर ते अॼु जेके असां वटि महिमान आहिनि उन जो तालुक़ु मीडिया पढ़ाइण सां आहे। मीडिया साइंस आहे छा, कंहिंखे था चवनि? हीअ असां जेको मीडिया जा मुख़्तलिफ़ फ्रेम्स थियनि था, उन में अॼुकल्ह पहिरियां हूंदो हुयो सिर्फ़ु प्रिंट मीडिया, पोइ उन में इलेक्ट्रॉनिक मीडिया जंहिंमें रेडियो शामिलु थियो, बाद में टेलीविज़न शामिलु थियो, उन सां गॾोगॾु वरी हाणे डिजिटल मीडिया, सोशल मीडिया। हीअ मीडिया आहे छा, उन जो रोल कहिड़ो आहे, छा करणु खपे? ॿ मौज़ूद उस्ताद असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके हींअर यूनिवर्सिटीज़ में पढ़ाइनि थियूं ऐं उन्हनि वटि तमामु सुठो एक्सपीरियंस आहे। असां उन्हनि खां पुछंदासीं, सिखण जी कोशिशि कंदासीं त आख़िर मीडिया साइंस आहे छा। उन लाइ असांजी ॿ मौज़िस टीचर डॉक्टर सना शाहिद साहिबा असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम मैम, वेलकम वेलकम, बहुत अच्छा लग रहा है आपसे मिलके। और खुशबू रफ़ीक साहिबा आपको भी वेलकम कहते हैं। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम, गुड मॉर्निंग। आप बताएं, आप डॉक्टर हैं, पीएचडी हैं मीडिया साइंस में, ये मीडिया साइंस है क्या? हम तो सिर्फ आते हैं, हम बैठते हैं, बातें करते हैं, चले जाते हैं, क्या करते हैं हम लोग? गलत करते हैं? नहीं, बिल्कुल ऐसा नहीं है। मीडिया एक बहुत बड़ी ताकत है कि जिसके ज़रिए हम बहुत सारी मासेस तक एक वक्त में पहुंच सकते हैं। और ज़ाहिर है जब ये शुरू में जब स्टार्ट हुआ था तो प्रिंट मीडिया और रेडियो के वक्त के अंदर इतना ज़्यादा इसकी पावर नहीं थी, लेकिन अगर मैं आज के ज़माने की बात करूं तो मीडिया एक बहुत बड़ी ताकत बन के उभरा है कि जिसके ज़रिए हम पूरे माशरे की जहनसाजी कर सकते हैं, पूरे माशरे को राइट ट्रैक पे लेकर आ सकते हैं, उनको इन्फॉर्म कर सकते हैं, एजुकेट कर सकते हैं, एंटरटेन कर सकते हैं। तो मीडिया का बहुत बड़ा रोल है किसी भी माशरे की बेहतरी में, किसी भी माशरे के जो नौजवान नस्ल है उसकी जहनसाजी में मीडिया एक बहुत अहम किरदार अदा करता है। और बेसिकली मीडिया में ज़ाहिर इसके बहुत सारे मीडियम्स हैं, इलेक्ट्रॉनिक मीडिया है, प्रिंट मीडिया है, अब न्यू मीडिया एक नए तरीके से सामने आ रहा है, डिजिटल मीडिया तो जी बिल्कुल। तो पहले की अगर मैं बात करती हूँ तो पहले जो है वो मीडिया का जो है बहुत हद तक ऐसा रोल था कि अब ऑडियंस हमारी पैसिव होती थी और मीडिया का रोल एक्टिव था, यानी वो बहुत ही पावरफुल अंदाज में लोगों के ऊपर असरअंदाज हो रहा था। लेकिन अब मैं ये समझती हूँ कि अब ऑडियंस का एक्टिव रोल हो रहा है बहुत ज़्यादा, क्योंकि सोशल मीडिया की वजह से और उसकी वजह से लोग जो है वो बढ़ चढ़ कर अब मीडिया के अंदर हिस्सा ले रहे हैं। वो कंटेंट देखने के बजाय वो कंटेंट खुद प्रोड्यूस भी कर रहे हैं। तो मुझे लगता है कि इस ज़माने में मीडिया की अहमियत से हम किसी भी तौर इनकार नहीं
कर सकते। और मैं समझती हूँ कि ये एक ऐसी फील्ड है कि जिसके अंदर अगर हम थोड़ा सा इस पर और जो है इस पर अहमियत दें और इसको मस्ट कर दें अगर हम एजुकेशनल इंस्टीट्यूशंस में, तो लोग इसके अंदर आएँ और बेहतर लोग इसको ज्वाइन करें इस फील्ड को, और जो है वो हम इससे एक बेहतर सोसाइटी वजूद में लेके आ सकते हैं। इसमें काफ़ी सारी डिपार्टमेंट्स हैं, फील्ड्स हैं, मीडिया साइंस ऑब्वियसली बहुत सारी इसके अंदर फील्ड्स हैं। आप एडवर्टाइजिंग में आ सकते हैं, पब्लिक रिलेशंस में आ सकते हैं, रेडियो है, टेलीविज़न है और ब्रॉडकास्टिंग, पूरा बहुत सारी, और टेक्निकल जैसे कैमरामैन है, एग्जैक्टली टेक्निक्स हैं, उनके भी अलग अलग एडिटिंग है। बिल्कुल, इसमें यानी प्रोफेशनल कोर्सेज भी होते हैं, टेक्निकल कोर्सेज भी होते हैं, और जो हमारा जो एकेडमिक नॉलेज है यानी हम थ्योरीज भी सिखा रहे होते हैं। पीएचडी आपने किया है तो उसमें ऑलराउंडर आपने सारी टेक्निकल चीज़ें भी सीखी हैं या नहीं? पीएचडी बेसिकली किसी स्पेसिफिक एरिया के अंदर होता है। मेरा जो स्पेसिफिक एरिया था, मैंने व्हाट्सएप के ऊपर पीएचडी की है। अच्छा, हाँ एग्जैक्टली। और ये पूरे पाकिस्तान में पहली पीएचडी है जो कि व्हाट्सएप के मौजू पे की गई है। मैं जैसे ही सबको बताती थी कि मैंने व्हाट्सएप पर पीएचडी की है, एवरीवन वाज लाइक कि अब व्हाट्सएप पर कैसे पीएचडी हो सकती है। हमें ये बताएं तो सही, क्या कितनी बड़ी चीज़ है ये। आज हम बात ही इसी पे करते हैं क्योंकि इतना ज़्यादा व्हाट्सएप का यूजेज है आजकल। एग्जैक्टली। तो क्या क्या एप्लीकेशन है इसमें, कौन से फ़वायद हैं, कौन से नुकसान हैं? अक्सर हमने सुना है कि व्हाट्सएप की कॉल जो है आपकी वो सेफ होती है, कोई कहता कि नहीं ये भी सेफ नहीं होती, और ये मैसेजेस हैं ये चले जाते हैं, पिक्चर्स आपकी चली जाती हैं, कॉल रिकॉर्डिंग होती है, कोई कहता कि नहीं होती। बेसिकली मेरा जो एरिया ऑफ रिसर्च था, मैं ये देखना चाहती थी कि एक जब नई टेक्नोलॉजीज़ हमारी दुनिया के अंदर आती हैं तो उसका पॉजिटिव इस्तेमाल भी है, नेगेटिव इस्तेमाल भी है। और हम एक डेवलपिंग कंट्री से बिलोंग करते हैं, तो मुझे लगता है कि अगर हम टेक्नोलॉजी को बेहतर तरीके से इस्तेमाल करें, और स्पेशली हमारे जो स्टूडेंट्स हैं और जो प्रोफेशनल्स हैं, अगर हम उनके इस्तेमाल के बारे में जान सकें कि वो टेक्नोलॉजी को स्पेसिफिकली व्हाट्सएप को किस मकसद के लिए किस तरीके से इस्तेमाल करते हैं, तो मेरा ख्याल है कि हम अपनी एकेडमिक्स को भी इम्प्रूव कर सकते हैं, हम अपने बिजनेस सेक्टर को भी इम्प्रूव कर सकते हैं। तो मैंने ये देखा था कि स्टूडेंट्स और प्रोफेशनल्स किस तरीके से इस्तेमाल कर रहे हैं, किस किस्म का कंटेंट शेयर किया जा रहा है, और उनको किस किस्म के इससे फ़ायदे मिल रहे हैं, कौन से ऐसे नुकसानात हैं कि जिनसे हम अपनी आने वाली नस्ल को बचा सकते हैं। तो ये सारी चीज़ें मेरे टॉपिक में इंक्लूड थी। तो आप टीचिंग भी इसी से रिलेटेड करती हैं? नहीं, टीचिंग जो है वो समझ लें मेरा रिसर्च एरिया है, ज़ाहिर है क्योंकि मेरे पास पीएचडी स्टूडेंट्स होते हैं, एमएस स्टूडेंट्स होते हैं, तो जो रिसर्च सेक्टर है वो ज़्यादा मेरा जो है वो रहता है। लेकिन यह है कि टेक्निकल जो सब्जेक्ट्स हैं या बीएस प्रोग्राम से भी हम जस्ट इन टच रहने के लिए कुछ ना कुछ हम उससे भी रहते हैं, क्योंकि सारा मेरी डिग्री ही मास कॉम में है, तो मैंने सारा ये थ्योरीज़ जो हैं ये सब हर चीज़ जो है वो ऑब्वियसली मेरी पढ़ी हुई है। आते हैं खुशबू साहिबा के पास। खुशबू साहिबा, आप कौन सा सब्जेक्ट पढ़ाती हैं? मैं थोड़े प्रैक्टिकल साइड के सब्जेक्ट ज़्यादा पढ़ाती हूँ, रिसर्च भी पढ़ा रही हूँ, लेकिन इसके साथ साथ हमारे बहुत से सब्जेक्ट्स ऐसे हैं, जैसे एक सब्जेक्ट है ड्रामेटिक्स एंड एक्टिंग पर्सपेक्टिव्स। तो उसमें बच्चों को सिखाया जाता है कि किस तरह से अगर स्टेज पे कोई परफॉर्मेंस है, थिएटर है, तो वो किस तरह से परफॉर्म कर सकते हैं, ऑडियंस को कैसे फेस करना है, उनका फीडबैक कैसे लेना है। इसी तरह से बेसिक डिज़ाइन के सब्जेक्ट हैं, किस तरह से कोई सेट डिज़ाइनिंग, नॉन लीनियर एडिटिंग, इस तरह की चीज़ें भी हमारे बीएस लेवल पर पढ़ाई जाती हैं, सारी इंट्रोडक्शन टू फिल्म एंड डॉक्यूमेंट्री। तो ऐसे सब्जेक्ट हैं कि बच्चे जो प्रैक्टिकल, क्योंकि हम चाह रहे हैं, पहले क्या होता था कि मैस कम्युनिकेशन था, उससे पहले जब शुरू हुआ था तो जर्नलिज्म था। अब बहुत सी जगहों पर ये हुआ है कि नाम तो जर्नलिज्म से मैस कम्युनिकेशन और उससे मीडिया स्टडीज़ हो गया है, लेकिन सब्जेक्ट वही पढ़ाए जा रहे हैं, पर्टिकुलर सिर्फ वो प्रिंट मीडिया सीखते हैं। उसके अलावा अब आजकल फील्ड ज़ाहिर है कि बहुत वास्ट हो गई है सोशल मीडिया के आने से, और इलेक्ट्रॉनिक मीडिया की भी बहुत ज़्यादा डिमांड है। तो हमने अपनी यूनिवर्सिटी में कोशिश की है कि इस तरह के सब्जेक्ट्स मुतारिफ करवाए जाएँ कि जिससे एकेडमिया में और जो प्रैक्टिकल फील्ड है उसमें जो गैप है वो कम हो, और बच्चे प्रैक्टिकल नॉलेज सीख सकें, ताकि वो जब फील्ड में जाए तो एकदम उनको ऐसा आपकी फील्ड ही ऐसी है ना कि परफॉर्मेंस ड्रामा, तो जब तक प्रैक्टिकल इस चीज़ को नहीं करेंगे तो कैसे? इसीलिए इस बात को आगे ले जाएंगे। कॉलर है हमारे साथ जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केर पे गाला है जी? शाजिया थी गाला है। कीअं आहियो शाजिया? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक आहियां, तव्हां कीअं आहियो? अल्लाह जो शुक्र, बिल्कुल ठीक ठाक। कीअं पियो लॻे तव्हांखे असांजो शो? हाँ बिल्कुल ज़बरदस्त, तमामु बहितरीन। अॼु मां स्टार्टिंग का तव्हांजो प्रोग्राम ॾिठो आहे। अच्छा, अद्दी शाजिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हां भला कसम खयो आहे त जुमे ते फ़ोन कंदो? अदा
सच्ची ॿुधाया सही ॿुधाया त पहिरीं मतिलबु चैनल न हलंदो त वरी उहो केबल ख़राबु हुई महीनो पूरो, वरी केबल हली त वरी टीवी ख़राबु थी, टीवी जी आई आहे। वरी कल्ह शाम जो वरी अॼु प्रोग्राम ॾिठो अथमि त अॼु कॉल कई अथमि। हाणे तव्हां खां रोज़ पुछंदासीं असां, ठीकु आहे न दी? तव्हां कयो त मतिलबु सही हलियल इशूज़ न थियनि। को सवाल आहे मुंहिंजी भेण शाज़िया वटि? हाँ तव्हां बिल्कुलु खोड़ सारा सवाल मां ॾिठो तव्हांजो, पहिरीं त एप्रिशिएट कयां तव्हांखे एॾो ज़बरदस्त प्रोग्राम जी हमेशह जीअं मतिलबु अॼु ॾाढो सुठो मूंखे लॻो। तव्हांजी कचहरी तव्हांजूं ॻाल्हियूं जेके तव्हां डिस्कस कयूं पिए 16 लफ़्ज़नि में सिधी कचहरी घर वारी। हाँ घर वारी कचहरी पे लॻी आहे, बिल्कुलु सफ़ा दिलि वटां पे कचहरी लॻी आहे असांखे। हा न दी, असां छो रूबरू पाण खे आर्टिफिशियल ईअं कयूं, जेके आहियूं जीअं ॻाल्हाईंदा आहियूं घरनि में जीअं टॉपिक्स ते ॻाल्हाइबो आहे ईअं ॻाल्हाइबो आहे, को हू थोरी आहे जेको ज़हन में अची वियो सच चई छॾंदा आहियूं। हा सही, असांखे बि इहो ई सही लॻंदो आहे, सुठो लॻंदो। बाक़ी आर्टिफिशियल जीअं ॾिस चांवर अधी चाढ़ींदी आहे मुख़्तलिफ़ नाला ॾेई करे, असां भतु ई आहे न सो भतु चाढ़ींदा आहियूं अदी। सो को सवाल आहे त ॿुधायो अदी शाज़िया। जी जी अदा सवाल मुंहिंजो इहो हूंदो। पहिरीं त अस्सलाम वालेकुम, जेके महिमान आयूं आहिनि तमामु ज़बरदस्त तमामु बहितरीनु ॿुधाइनि थियूं। मुंहिंजो सवाल इहो हूंदो त हिकु त पाकिस्तान जो फ्यूचर छा हूंदो इन मीडिया जे, ऐं ॿियो मुंहिंजो सवाल इहो आहे त मतिलबु हीउ ॾिसो मतिलबु जेको हीउ मीडिया आहे अॼुकल्ह इन ते मतिलबु हीउ मतिलबु लेक्चर ॾियनि थियूं ऐं पढ़ाइनि थियूं मीडिया खे, त मतिलबु छोकिरियुनि जी छा डिमांड हूंदी आहे इन में, मतिलबु कहिड़े सब्जेक्ट में हूंदी आहे? त ज़्यादातर छोकिरियूं कहिड़े सब्जेक्ट में आहिनि? जीअं टीवी थी वियो, न्यूज़ थी वियो, त इन टाइप जा हिननि वटि सब्जेक्ट आहिनि न, त इंट्रस्ट छा में छोकिरियुनि जो ज़्यादा आहे? ॿियो वरी मतिलबु असां मुस्तक़बिल छा आहे माना पाकिस्तानी आवाम जो मतिलबु इन में मीडिया में? ठीक है सवाल तव्हांखे सम्झ में आयो न आयो? न न बिल्कुलु सम्झी वियासीं। हाणे असां त छॾे ॾियो त कीअं था पुछो तव्हां सवाल खे। सुठे नमूने सां पुछी वठंदो। महिरबानी दिशा जी, वरी महिरबानी, वॾी महिरबानी अम्मा की पेरनि ते हथ असांजी तरफ़ां। इनका ये सवाल है कि एक तो मीडिया का फ्यूचर पाकिस्तान में है क्या, भरमार जो है हर तरफ देखते हैं मुख्तलिफ सारी चीज़ों की, और लड़कियां कौन से सब्जेक्ट में ज़्यादा इंटरेस्ट ले रही हैं, न्यूज़ कास्टिंग में, एंकर पर्सन होने में, या कोई शोज़ में, एक्टिंग में, तो ये भी एक पार्ट है। लेकिन ये दोनों सवाल है। एक सवाल मैं आंसर कर देती हूँ कि जैसे लड़कियों की अगर मैं बात करूँ तो मुझे फ़ील ये होता है कि जो लड़कियाँ हैं आजकल हर मैदान में मर्दों के शाना बशाना हर फील्ड के अंदर अपना जो है वो इंटरेस्ट ले रही हैं। तो मैं ज़्यादातर देखती हूँ कि वो प्रिंट मीडिया की बनिस्बत जो है जो डिजिटल मीडिया है उसकी तरफ उनका रुझान थोड़ा ज़्यादा है। यानी प्रिंट मीडिया की तरफ अब जो ख़वातीन हैं, क्योंकि पहले हमारे यहाँ ये थोड़ी सी रिस्ट्रिक्शंस होती थी फैमिली साइड से कि वो जो है एक पर्टिकुलर जो एक जर्नल परसेप्शन था कि लड़कियां हैं और चार दीवारी है, तो उसकी वजह से बहुत सारी लड़कियों को घरों से ही इजाज़त नहीं मिलती थी कि वो मीडिया की फील्ड में आकर कुछ काम कर सके। लेकिन अब जबकि परसेप्शंस चेंज हो रहे हैं तो वालिदैन अपनी बच्चों को जो है ये एतमाद दे रहे हैं कि वो जब मीडिया के अंदर जब एडमिशन ही लेते हैं तो हम एक इंटरव्यूज़ का जो सेक्शन रखते हैं उसमें हम उनको ये पूरी तरीके से आगाही देते हैं कि मीडिया की फील्ड में बेसिकली आप किस तरीके से अपने करियर को स्ट्रॉन्ग कर सकते हैं, किस तरीके से मुल्क के और मुआशरे की खिदमत कर सकते हैं। तो जो ख़वातीन हैं वो बेसिकली इस चीज़ के लिए ज़हनी तौर पे पहले ही से तैयार होकर आती हैं कि हमें जो है वो अगर टेलीविज़न फील्ड में जाना है तो उनके वालिदैन उनके साथ जो है वो कॉन्फिडेंस में होते हैं और वो इसी तरीके से उस फील्ड को जो है वो सामने जहन में रखते हैं। सारी फील्ड्स में उनका इंटरेस्ट होता है, डायरेक्शन में भी, प्रोडक्शन में भी, एक्टिंग में भी। एग्जैक्टली उनको जो है जैसे अभी इन्होंने ड्रामेटिक एंड थीमेटिक उसका जो बात की थी, अभी जो इन्होंने एक थिएटर एक हम लोगों ने यूनिवर्सिटी में ऑर्गेनाइज़ करवाया था, तो उसमें जैसे लड़के जैसे परफॉर्म कर रहे थे बिल्कुल वैसे ही लड़कियों को भी मैं देख रही थी कि वो एक्टिंग के अंदर, प्रोडक्शन के अंदर, कैमरा हैंडलिंग के अंदर, एडिटिंग के अंदर, इवन ईच एंड एवरी फील्ड के अंदर जहाँ मैं समझती हूँ कि जो लड़के अच्छा तरीके से कर सकते हैं वैसे लड़कियों को भी मैं उसी तरीके से अपनी जगह बनाते, अपना मकाम बनाते हुए देख रही हूँ। तो मैं ये समझती हूँ कि लड़कियाँ भी जो है वो हर फील्ड के अंदर मीडिया की जैसे तो कोई शक नहीं, बहुत अच्छा काम, मर्दों से ज़्यादा अच्छा काम करती है। मैं खुद बता रहा हूँ, मर्दों से अच्छा काम करती है। फ्यूचर क्या है पाकिस्तान में मीडिया का? मेरे हिसाब से तो ऐसा लगता है कि बहुत नेगेटिव सुनने में आता है, लेकिन मुझे लगता है कि मीडिया का फ्यूचर अच्छा है। ये होता है कि ट्रेंड चेंज होते रहते हैं, आप एक चीज़ से दूसरी चीज़ पर, क्योंकि ज़ाहिर है कि जैसे एक ज़माने में प्रिंट का बहुत दौर था, अब उस तरीके से जैसे आजकल बच्चों से पूछो तो वो अखबार नहीं पढ़ते जैसे हम पढ़ा करते थे या हमसे हमारे वालिदैन पढ़ा करते थे, तो जी वो अब वो ज़ाहिर है कि मीडियम चेंज होता है, लेकिन उसका ये मतलब नहीं है कि अगर आप एक मीडियम से दूसरे मीडियम पे शिफ्ट हो रहे हैं तो कोई फ्यूचर नहीं है। घर के कमरे हैं, कभी किस कमरे में, कभी किस कमरे में, घर वही मौजूद है, उसकी इम्पोर्टेंस वही है।
मीडियम चेंज है, व्यू चेंज है। देखिए मीडिया ही वही क्या एक सबसे बड़ा जो हमारा वेपन है सारी चीज़ें कम्युनिकेट करने का। अब अगर आप सोशल मीडिया की एग्जांपल लें तो उसका कितना पॉजिटिव तरीके से उसको इस्तेमाल किया जाता है। सिटीजन जर्नलिज्म कितना रिसेंट हर बंदा खुद फरोग मिला है। तो ये कि अगर आपके पास कोई स्किल है, ज़रूरी डिग्री भी मैं नहीं कहूँगी, अगर आपको कोई भी टैलेंट, आपके पास कोई भी स्किल है तो आप मीडिया पे कामयाब हैं। अब जैसे आप टेक्निकल चीज़ों की बात कर रही थी, मुझे याद आ गया 2002 में हमारे पास डॉक्यूमेंट्री आई, हार्डली उसका दौरानिया था 12 मिनट या 10 मिनट का था, वो एक चलाते थे या 8 मिनट समझ लें, एक पूरा मतलब ऐसा उस पर था। उस डॉक्यूमेंट्री को एडिट करने में हमें 8 से 10 दिन लगे थे, एक डॉक्यूमेंट्री। तो म्यूज़िक देखते थे, उसकी एडिटिंग कटिंग देखते थे, फिर कहते थे ये जुमला इधर आना चाहिए, ये इधर नहीं, इसको हटा देते हैं। फिर एक एडिटर आते थे, फिर दूसरे आते थे, शिफ्टिंग लगती थी। फिर अगले दिन हम आते थे कि 2.5-3 मिनट का जब बन जाता था, फिर इसके ऊपर म्यूज़िक कैसे लगेगी, कौन लगाएगा, क्या होगा ये। तो एक रॉकेट साइंस से कम नहीं था ये। अब तो 1 घंटे की जो डॉक्यूमेंट्री है वो 15 मिनट में बन जाती है एडिट होके। उसको पता है आगे करके मुझे ये कट करना है, ये मेरे पास फुटेजेस हैं, इसको ऐसे से करके मुझे चलाना है। पहले जो है टेक्निकली इतना ज़्यादा हम लोग साउंड नहीं थे, अब शायद ज़्यादा साउंड हो गए हैं। यही होता है कि इवेंट की कवरेज होती है, जब तक आप घर पर पहुंचे तो वो पूरा होकर हमारे यहाँ तो ऐसे वाक़यात उस वक्त हुए कि हमारे जो डायरेक्टर भी उस वक्त नए बन गए, जो स्टेज पे डायरेक्शन करते थे, कोई ड्रामों में कभी वो खुद एक्टिंग की थी, डायरेक्शन की नहीं थी। तो फिर जो टेक्निकल लोग होते थे उनसे इस तरह से खेला करते थे कि अब उनको अगर छुट्टी चाहिए होती थी तो उन्होंने कहा कि सर अब मसला ये कि ये आपका सीन रेडी है, इसके एक जगह पे डिज़ोल्व लगेगा, अब डिज़ोल्व हो गए ख़त्म मेरे पास, तो मुझे सदर से लाना पड़ेगा। तो डायरेक्टर ने कहा अच्छा ये सदर से आएगा, ये डिज़ोल्व जो लगेगा, वो जो डिज़ोल्व लगाते हैं हम लोग। तो उसने बोला हाँ, वो 1-2 घंटे लगेंगे, आप भी चाय पी ले, मैं जाके, उसको अपना काम था सदर पे जाने का, तो वो अपना काम करके आया, बोला हाँ मैं ले आया हूँ, बस वो मैंने उसमें लगा दिया, आ जाए मैं उसमें डिज़ोल्व लगा के आपको दे। तो कहने का मकसद इतना भी पता नहीं होता था कि डिज़ोल्व क्या होता है, कट टू कट क्या होता है, मास्टर शॉट कौन सा लगेगा, टू शॉट क्या होता है। तो बाद में ये जब चीज़ें सीखी तो पहले वही था कि पहले यूनिवर्सिटीज़ में या हम मतलब एजुकेशन दूसरे सब्जेक्ट्स की तो दी जाती थी आर्ट्स में, इस तरह से ये वाली प्रैक्टिकल चीज़ें अभी पिछले गुज़श्ता अगर 10 साल की बात की जाए तो ज़्यादा ये और बहुत सारे डिपार्टमेंट्स मीडिया के खुले हैं मुख्तलिफ यूनिवर्सिटीज़ में। पहले ये था कि कोई पर्टिकुलर यूनिवर्सिटीज़ होती थी और वहाँ पे भी जर्नलिज्म ही सिर्फ पढ़ाया जाता था। तो अब लेकिन ये एक रोशन खुशाइन बात है, जर्नलिज्म में तो सिर्फ ये पढ़ाया जाता था कि सहाफ़ी कैसे बने, सवालात कैसे करने हैं, किताबी बातें नहीं रह गई। अब वो हर बच्चे के पास कैमरा है, चीज़ें हैं, इक्विपमेंट्स हैं, तो अब सीखने के उनके पास मौके ज़्यादा हैं। और यही है कि मैं वो जो इन्होंने पूछा था हमारी कॉलर ने कि लड़कियों वाली बात, उसमें मैं एक बात ऐड करूँगी कि एक फील्ड ऐसी है जिसमें लड़कियाँ बहुत नाम रोशन कर रही हैं और वो एक नई फील्ड है निस्बतन डॉक्यूमेंट्री फिल्म मेकिंग। डॉक्यूमेंट्री के भी मतलब वो इसकी इंटरनेशनल लेवल पर आप देखें इतनी ज़्यादा डिमांड है और ऐसी लड़कियां जो स्लम एरियाज से लेके मुख्तलिफ NGOs हैं उनके साथ हमारा कोलैबोरेशन होता है, हम प्रोजेक्ट्स करते हैं, तो इतना टैलेंट है लड़कियों में। मतलब मुझे बहुत अच्छा लगा था, मैं एक दिन जब आया था सिंध मदरसा इस्लाम जहाँ पढ़ाती हैं, और वहाँ पे एक सेशन था जिसमें आपने मुख्तलिफ बच्चों को डॉक्यूमेंट्रीज दी थी कि आप बना के आ जाएँ, 5-5 मिनट की डॉक्यूमेंट्री। तो 4-5 डॉक्यूमेंट्रीज मैंने देखी थी। आई वॉज वेरी इंस्पायर्ड कि उस वक्त के बच्चों ने इतनी अच्छी डॉक्यूमेंट्रीज बनाई। तो यही तालीम है बेसिकली। कॉलर है, कॉल के बाद बात। जी अस्सलाम वालेकुम, केरा है कॉल थे। अस्सलाम वालेकुम, माहीन अख्तर बात कर रही हूँ कराची से। कैसी है माहीन, आप ठीक है? जी मैं बिल्कुल ठीक हूँ। क्या सवाल है माहीन के पास? मैं प्रोग्राम देखती हूँ, आपका बहुत अच्छा प्रोग्राम जा रहा है और मैडम खुशबू हैं, मैं इनकी स्टूडेंट हूँ। और SMIU में इन्होंने जो है वो हमें पढ़ाया है और मैंने स्पेशली जो है वो मैडम के लिए कॉल किया है। अच्छा, चलिए ज़बरदस्त। मैडम खुशबू भी माहीन की आवाज़ सुन के खुश हो गई। उनको माहीन की खुशबू आने लगी अभी मैडम खुशबू को। नहीं, बहुत अच्छी हमारी जो है वो मेंटोर हैं। रियल एग्जांपल अगर हम कहें कि जो है वो एक अच्छा जो टीचर होता है, जो उस्ताद होता है, जो बच्चों को नॉलेज के साथ साथ जो है वो प्रैक्टिकली भी आपको देता है कि आपने आगे जाके फील्ड में क्या करना है। तो मैं समझती हूँ कि हमारे लिए रोल मॉडल है मैम, कि हम उनको फॉलो करते हैं। हमें बहुत कुछ सिखाया उन्होंने और स्टिल हम उनसे सीखते हैं। कितनी पुरानी बात है, आप कितनी पुरानी स्टूडेंट हैं?
जी हम पास आउट हैं, 4 साल पुरानी बात है। 4 साल पुरानी बात है। तो मैडम को आज आपने देखा, क्या सवाल है जो 4 सालों में नहीं पूछा 4 साल पहले, आज दिल कर रहा है कि पूछ लूं मैडम से। आज मौका भी है, कुछ दूर दूर से पूछ लेती हूँ मैडम से। ऐसी हमारी ऐसी तो कोई बात नहीं होती थी कि हम मैडम से ना पूछ सकें, क्योंकि उन्होंने कभी हमारे बीच में गैप नहीं रखा। जबरदस्त। हाँ, एक अच्छा टीचर, एक अच्छी दोस्त जो है वो रही हैं। और सबसे अच्छी बात ये कि लड़कियों को बहुत ज्यादा मोटिवेट किया, चूंकि मीडिया में जो है वो लड़कियां आना चाहती हैं, आगे बढ़ना चाहती हैं। तो मैडम राइटिंग के हवाले से, थिएटर, डॉक्यूमेंट्री जो भी आप बात कर रहे थे, तो बहुत ज्यादा जो है वो मोटिवेट करती हैं इस चीज के लिए। तो आई अप्रिशिएट हर। चलें, बहुत अच्छा, मैडम को खुशी हुई। और आज आपके प्रोग्राम के तवज्जुह से मैं मैडम को बहुत ज्यादा थैंक यू बोलना चाहूंगी, क्योंकि जब हमने ड्रामेटिक्स और एक्टिंग पढ़ा था, मैंने स्पेशली, उसके बाद मैंने लिखना सीखा और मैंने फिर प्रॉपर लिखना शुरू किया। तो थैंक यू सो मच मैम कि आपने हमें मोटिवेट किया। अच्छा माहिन, मुझे एक बात बताएं, आपने जो भी पढ़ा, अब आपकी प्रैक्टिकल लाइफ में कौन सी चीज़ें जो आप कर रही हैं अपनी फील्ड को लेके इस मीडिया साइंस को पढ़ने के बाद? हमारा जो इलेक्टिव था वो जर्नलिज्म था, तो आगे भी हमने जो है वो जर्नलिज्म को कंटिन्यू किया। तो अब जो प्रैक्टिकल लाइफ की आप बात कर रहे हैं, तो लिखने के हवाले से कंटेंट राइटिंग जो है, जो हम न्यूज़ में इस्तेमाल करते हैं, जो हम कर रहे हैं अपने स्किल को, तो वो हमें बड़ा काम देता है, बड़ा हेल्पफुल है। चलिए, बहुत अच्छा लगा माहिन, और बहुत अच्छा लगा, खुशी हुई आपकी आवाज़ सुन के, मैडम को भी और हमें भी। तो मैं बहुत ज़्यादा, मुझे आज फख्र महसूस हो रहा है कि माहिन मेरी बहुत अच्छी स्टूडेंट रही हैं। और जो जिन बच्चों को बोलने का, लिखने का फ़न आता है, तो जाहिर है कि उनकी मीडिया में एक अलग जगह होती है। ये बहुत अच्छी मुकर्ररा भी रही हैं माहिन, और उनकी आवाज़ से लग रहा था मुझे, बोलने के अंदाज से, कॉन्फिडेंस से बनने का भी काफ़ी इनको शौक़ है। और लेकिन ये है कि माहिन, आपका बहुत शुक्रिया कि आपने आज कॉल किया और याद रखा। सबसे बड़ा जो एक उस्ताद के लिए फ़ख्र की बात होती है ना, वो यही होती है कि बच्चे उनको याद रखते हैं और अप्रिशिएट करते हैं। ऐसा नहीं होता कि मतलब और आप कोई भी फील्ड ज्वाइन करें, भाई जितना आपका काम होता है उसके बाद वो क्लाइंट से मिले, ख़त्म हो गया। लेकिन ये एक ऐसी फील्ड होती है कि आप कहीं पर भी जाएं, हम किसी भी चैनल में जाते हैं, किसी अखबार में, कभी कहीं पे भी जाना होता है, वहाँ पे हमारे जब बच्चे हमें मिलते हैं और इतनी मोहब्बत और एहतराम से मिलते हैं, तो वो एक बहुत हमारे लिए फ़ख्र का बिल्कुल इसी तरह से होता है। अब जैसे खला तो है, अब पिथम पढ़ाता है। मैं अब बात कर रही थी, जैसे हमारी ये शेफ़ हैं अदी नसीम जी, अब इन्होंने पकाना तो सीख लिया, लेकिन लोगों को समझाया कैसे जाए, प्रेजेंटेशन टीवी पे क्या होनी चाहिए, लिखने में क्या होना चाहिए कि मैं लिखूं ताकि लोगों को रेसिपी समझ में आए, तो वो चले कर लेते हैं। लेकिन जैसे अदी नसीम की ये मिसाल मैं इसलिए ले रहा हूँ कि इन्होंने बहुत अच्छा सीखा, बड़े बड़े होटल्स में पकाया, बाहर गई, लेकिन टीवी की अलग प्रेजेंटेशन है, टीवी को अलग चीज़ें चाहिए, तो इन पे अभी तक काम नहीं हो रहा हमारे पास। ये खुद से आती हैं, हम लोग जैसे आए, हमने खुद से सीखा, दूसरों को देखा, पढ़ाया नहीं गया, तो हमारे लिए क्या प्लेटफॉर्म होना चाहिए? मैं ये समझती हूँ कि कुछ ट्रेनिंग सेंटर्स जो हैं आप होने चाहिए कि जहाँ पर हम ऐसे लोगों को भी ट्रेन कर सकें कि जिनको हम ये बता सकें कि उनको किस तरीके से फील्ड में या क्या करना है। मुझे लग रहा है शायद मैं आपका सवाल ठीक तरीके से नहीं समझी हूँ, क्योंकि मुझे आप एक दफ़ा अगर दोबारा से ऑलरेडी जो लोग कर रहे हैं उनके लिए क्या प्लेटफॉर्म होना चाहिए, यही सवाल हो ना? हाँ एग्जैक्टली, तो मैं यही कह रही थी कि कुछ कोई टेस्ट, कोई एग्जामिनेशन सेंटर्स कुछ ऐसे होने चाहिए, सर्टिफिकेट्स, कि जहाँ पर आकर हम प्रैक्टिकल नॉलेज से रिलेटेड जो है एक पेपर तैयार करें और आप लोगों को ऐसी कोई डिग्री इक्विवेलेंट जो है वो दे दी जाए कि जो कि मास कम्युनिकेशंस के अंदर जो हम डिग्री दे रहे होते हैं, क्योंकि देखिए 2 तरीके की डिग्री HSC मुतारिफ करवाता है कि जो आप अगर आप MS और PhD के बाद अगर आप फिल्म लाइन ज्वाइन करना चाहते हैं या टेलीविज़न की तरफ जाना चाहते हैं, तो फिर आपको थीसिस बेस्ड नहीं करना होता, आप थीसिस बेस्ड के बजाय प्रोजेक्ट बेस्ड के ऊपर भी अपनी स्टडीज़ को कंटिन्यू कर सकते हैं। तो मुझे लगता है कि अगर हम एक प्रोजेक्ट के तौर के ऊपर एक बड़ी सतह पर इस चीज़ को इंट्रोड्यूस करवा दें कि जितने भी ऐसे जर्नलिस्ट हैं जो कि किसी भी वजह से अपनी तालीम को कंटिन्यू नहीं रख सके और वो पहले प्रोफेशनल फील्ड के अंदर आ गए हैं, तो वो अगर उस एग्ज़ाम को या उस सर्टिफिकेट कोर्स को, जो भी शॉर्ट कोर्स हो सकता है, 3 मंथ्स बेस्ड हो सकता है, 6 मंथ्स बेस्ड हो सकता है, तो अगर वो उसके कंप्लीट करके और वो इक्विवेलेंट उनको डिग्री प्रोवाइड कर दी जाए, तो मुझे लगता है कि ये अच्छा होगा। क्योंकि आप लोग, मेरा ख्याल है कि ये जब हमारा मीडिया स्टार्ट हुआ था तो उस वक्त हम इतने क्रूशियल दौर से गुजर रहे थे कि उस वक्त बहुत सारे लोगों ने अपनी जो रोज़ी थी उसको कमाना ज़्यादा बेहतर समझा बनिस्बत इसके कि वो पढ़ाई को मुकम्मल करते। तो अब जो हमारे बच्चे आ रहे हैं उनके पास ये अपॉर्चुनिटी
है कि वो तालीम पहले मुकम्मल करते हैं फिर वो फील्ड में जाते हैं, लेकिन आप लोग ने माशाल्लाह से बगैर पढ़े ही जो है इस फील्ड के तमाम जो दाव पेच हैं उनको बहुत अच्छे से समझ लिया है। तो मुझे लगता है कि ऐसे लोगों को और ज़्यादा जो है वो हमारी जो एकेडमियाँ हैं उनके साथ लिंक होना चाहिए, ताकि आप हमारे स्टूडेंट्स को गाइड करें कि किस तरीके से जो है वो चीज़ों को हम बेहतर कर सकते हैं। और इसी तरीके से एकेडमियाँ भी आप लोगों को गाइड वो करे कि एटलीस्ट एक डिग्री या कोई ऐसे सर्टिफिकेट्स प्रोवाइड करे कि जिसकी बेस पे आप लोग वो कर सकें। मीडिया साइंसेस की स्टडी के बाद जो है क्या स्कोप है जॉब्स का, काम का? बहुत ज़्यादा, बहुत इस वक्त तो मैं समझती हूँ कि मीडिया का जितना अच्छा स्कोप है उतना और किसी फील्ड के अंदर मैं उतना तेज़ी से डेवलपमेंट होती हुई नहीं देख रही, क्योंकि हम एक डिजिटल वर्ल्ड की तरफ जा रहे हैं। पेंडेमिक के बाद जो है चैनल्स वाले कभी भी डिग्रीज नहीं देखते, आपका एक्सपीरियंस काउंट करते हैं। बिल्कुल बिल्कुल ऐसा ही है। तो मैं ये समझती हूँ कि अब तो जो पेंडेमिक का जो दौर आ रहा है ना, तो उसमें तो डिजिटल जो एक वर्ल्ड स्टार्ट होता जा रहा है, उसमें आप देखें यूट्यूब चैनल्स के ऊपर बहुत सारे मेरे स्टूडेंट्स हैं जिन्होंने यूट्यूब चैनल्स के ऊपर पूरे बिजनेस स्टार्ट किए हैं, इंस्टाग्राम को यूज़ करके अपने बिजनेस कर रहे हैं। यानी उसके लिए कोई फिजिकल आपको किसी स्पेस की ज़रूरत नहीं है, आप ऑनलाइन अपनी चीज़ों को बहुत अच्छे से प्रेजेंट कर रहे हैं, डॉक्यूमेंट्रीज़ बना रहे हैं, शॉर्ट फिल्म्स बना रहे हैं। वो बड़े बड़े फेस्टिवल्स के अंदर हमारे स्टूडेंट्स जो है वो अवार्ड्स जीत के आ रहे हैं। तो ये एक बहुत इमर्जिंग फील्ड है जिसका स्कोप बहुत वाइड है, और इसमें जितनी भी डिफरेंट फील्ड्स हैं, आप जिसमें भी स्टूडेंट्स का इंटरेस्ट हो तो वो आगे जाके इसमें बहुत अच्छा नाम कमा सकते हैं, मैं समझती हूँ। इस हवाले से मेरी भी एक तजवीज़ है कि वर्कशॉप्स मुख्तलिफ कुछ दिन की वर्कशॉप्स अगर, क्योंकि ये होता है कि जो प्रोफेशनल फील्ड में आ जाते हैं उनके पास अक्सर औकात वक्त नहीं होता, और या फिर ये होता है कि जाहिर है कि वो नाइट शिफ्ट्स होती हैं, कभी दूसरे इशूज़ होते हैं। तो ऐसा हो सकता है कि जैसे 10 दिन की वर्कशॉप या इस तरह, तो उससे क्या होगा, जैसे IBA बहुत सी इस तरह की वर्कशॉप करवा रहा है, हम भी अपनी यूनिवर्सिटी में ऐसी वर्कशॉप्स मुतारिफ करवाने का इरादा रखते हैं। तो उससे स्टूडेंट्स और जो प्रोफेशनल हैं गेस्ट लेक्चर्स रखवाए जाएँ मुख्तलिफ, और उसको कोई भी ओपन हो, वो जो फील्ड से भी लोग आएँ, उसमें जब इंटरेक्शन बढ़ेगा तो बहुत सी चीज़ें स्टूडेंट्स को सीखने को भी मिलेंगी, और जो प्रोफेशनल्स हैं उनके लिए भी एकेडमिया फिर एक एक्चुअली हमारे पास बहुत ज़्यादा फुकदान है। मेरा इस पर थोड़ा बहुत काम हुआ था, हमने हैक में बात की थी, हायर एजुकेशन कमीशन में, और मुख्तलिफ यूनिवर्सिटीज़ में भी बात की थी, जिसमें आपकी यूनिवर्सिटी में तब मोहम्मद अली शेख साहब वाइस चांसलर थे। तो हैक वालों का ये कहना था कि जिस तरह से आप कह रहे हैं कि आपके पास एक्सपीरियंस है लेकिन डिग्री नहीं है, तो आपको किस तरह से अकोमोडेट किया जाए। ये वैसा ही है जैसे कि जितने अताई डॉक्टर होते हैं उनके पास इतना ज़बरदस्त एक्सपीरियंस होता है लेकिन डिग्री नहीं होती, हम उसको कैसे मान लें, हम उसको डिग्री दे दें क्योंकि भाई आपको तो सारा कुछ आता है, जैसे डॉक्टर करता है। डॉक्टर्स के पास सारा अमला वैसा होता है जो डॉक्टर से ज़्यादा काम जानता है, लेकिन अब उसको किस तरह से जस्टिफाई करें, वो अपनी जगह पे बिल्कुल दुरुस्त है। अब उसको हम बीच का रास्ता निकालने की कोशिश कर रहे थे, लेकिन कुछ चीज़ें फिर पेंडेमिक आ गया तो ये चीज़ें आधे में रह गई, लेकिन इस पे काम होना मतलब हम चाहिए था। अभी भी आप देखें कि हमारे इंफॉर्मेशन डिपार्टमेंट में ये तक मैं वसूख से कह सकता हूँ कि पाकिस्तान इंफॉर्मेशन डिपार्टमेंट के पास अभी तक ये डेटा ही नहीं होगा कि हमारे पास जितने चैनल्स हैं उसमें कौन कौन से एंकर्स हैं, वो कौन कौन से प्रोग्राम करते हैं, उनके कॉन्टैक्ट नंबर क्या हैं। ये इन्फॉर्मेशन का काम है ना, इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट का। आप तो पढ़ाती हैं, PhD हैं, आप भी पढ़ाती हैं, लेकिन ये बहुत बड़ा सवाल है कि अगर उनसे ये पूछा जाए जनाब आप इसके वजारत में हैं, हमें बताएं कि फ़लाँ चैनल पे जो फ़लाँ प्रोग्राम करते हैं उसका नाम क्या है, उसका कॉन्टैक्ट नंबर क्या है, वो कौन सा प्रोग्राम करते हैं। ये इन्फॉर्मेशन तो जा रही है, पूरी दुनिया में जा रही है, सैटेलाइट चैनल है, लेकिन चेक एंड बैलेंस नहीं है। होना चाहिए, इंटरेक्शन होना चाहिए। हम अक्सर ये कहते हैं, मुख्तलिफ प्लेटफॉर्म्स पे कहते हैं कि हम जो मीडिया में काम करते हैं हमें 20 साल हो गए, लेकिन एक तो हमारा एक दूसरे के साथ इंटरेक्शन नहीं है, और दूसरा कोई ऐसा प्लेटफॉर्म नहीं है जिसको रजिस्टर करके कार्ड्स बनाए जाए। न्यूज़ अपडेट है, महताब न्यूज़ अपडेट है जी जी नाज़रीन शेयर कंदा। नाज़रीन नसीराबाद वासी सिंगा नूनारी जे हवाले सां सिंध हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट पारां लाॻापियल जेके इख़्तियारियूं आहिनि उन्हनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। ख़बर असां शेयर कयूं पिया, हाई कोर्ट IG सिंध ऐं ॿियनि धुरियुनि खां 13 जुलाई ताईं जवाब बि तलब करे वरितो आहे। सिंगा नूनारी जे वारिसनि पारां दरख़्वास्त में इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त सिंगा नूनारी 26 जून खां गुम आहे। हू कंहिं बि ॾोह में जेकॾहिं मुलविज़ आहे त खेसि ज़ाहिर कयो वञे ऐं अदालत में पेश कयो वञे। सिंध हाई कोर्ट में नसीराबाद वासी सिंगा नूनारी जे गुम थियण वारे मामले जी ॿुधणी थी आहे। अदालत वफ़ाक़ी घरू वज़ारत समेत ॿियनि इख़्तियारनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। जी नाज़रीन, ताज़ा तरीन ख़बर असां शेयर कई।
थैंक यू सो मच। थैंक यू मेहताब। और जैसे मैं सिंध मदरसतुल इस्लाम यूनिवर्सिटी आया था, वहाँ पे भी आपके पास भी बहुत अच्छा सेटअप बना हुआ है, रेडियो का भी और स्टूडियो भी बना हुआ है। आपको कैसा लगा हमारे स्टूडियो में सारी चीज़ें एक साथ साथ, मेज़बान भी, मेहमान भी, न्यूज़कास्टर भी, किचन भी? बहुत अच्छा लग रहा है कि एक साथ एक ही प्लेटफॉर्म पे बहुत सारी चीज़ें हो रही हैं। जैसे मैं देख रही हूँ कि कुकिंग भी साथ साथ चल रही है, आप न्यूज़ भी डिलीवर कर रहे हैं, यहाँ मॉर्निंग शो भी जो है वो साथ में चल रहा है। तो अच्छा लगता है कि ऐसे स्टूडियोज़ पे आके, जैसे मैं पहले जिन चैनल्स में गई हूँ वहाँ मैंने इतना वाइड सारी चीज़ें एक साथ होते हुए नहीं देखी हैं। एक तरफ अगर शो हो रहा होता था तो बस सारी कंसंट्रेशन उसी शो पर ही होती थी, लेकिन यहाँ आकर बहुत अच्छा लग रहा है कि मॉर्निंग का पैकेज है जो खाना भी और न्यूज़ भी और गुफ्तगू मेहमानों के साथ साथ फिर कभी हम किचन में चले जाते हैं, कभी न्यूज़ और मेहताब जो है वो भी। इसकी सबसे खूबसूरत बात ये है कि आप मल्टीपल टारगेट ऑडियंस को जो है वो रीच कर रहे हैं। जैसे ख़वातीन के लिए आपने कुकिंग का सेक्शन भी रखा है, मर्दों के लिए आपने न्यूज़ का भी सेक्शन रखा है, और सब लोगों की इज्तिमाई दिलचस्पी के लिए मॉर्निंग शो से चल रहे हैं, इंफॉर्मेशन भी हो, एंटरटेनमेंट भी हो, नॉलेज भी हो कुछ उसमें। अच्छा, कंटेंट राइटिंग पे आते हैं, तो कंटेंट राइटिंग पे काम हो रहा है? पहले तो नहीं होता था काफ़ी अर्सा, अब कहीं कहीं हमें नज़र आता है, लेकिन फिर वही मसला आ जाता है बजटिंग का। कंटेंट राइटिंग की अगर बात करें तो एक तो मुझे स्टूडेंट्स से अगर कोई भी सुन रहे हैं तो बहुत शिकवा है कि कहते हैं कि अगर आप अच्छा बोलना चाहते हैं तो आपको चाहिए कि आप अच्छा सुने, और अगर आप अच्छा लिखना चाहते हैं तो आपको चाहिए कि आप अच्छा पढ़ें। आजकल जो बच्चे हमारे पास आ रहे हैं वो उनमें सोशल मीडिया और दूसरे टैलेंट तो बहुत ज़्यादा हैं, पढ़ने का रुझान बहुत कम है। मतलब हमने जैसे कोई जो अदब पढ़ के आते हैं, जिन्होंने मुख्तलिफ हमारे अफसाना निगार हैं, नावल निगार हैं, उनको पढ़ा होता है ना, तो अगर वो एक ख़बर भी बनाते हैं ना तो वो एक अलग पता चल रहा होता है कि ये किसी पढ़े लिखे बच्चे ने बनाई है। तो कंटेंट राइटिंग कुछ बच्चों में टैलेंट होता है, लेकिन वो उसी वक्त वो चाहते हैं कि हम अगर जैसे उनको स्क्रिप्ट राइटिंग पढ़ा रहे हैं, या हर मीडियम की अपनी रिक्वायरमेंट होती है, ज़ाहिर है कि टीवी के लिए किसी और तरह की चीज़ लिखी जाएगी, रेडियो के लिए किसी और तरह लिखा जाएगा, प्रिंट मीडिया के लिए किसी और तरह। तो वो शॉर्टकट ज़्यादा चाहते हैं आजकल बच्चे। वो चाहते हैं कि बस हम लिखें और वो अप्रूव हो जाए। अगर वो रिजेक्ट कर दिया जाता है कि नहीं ये नहीं है, 10 बार उसमें कीड़े निकाले जाते हैं। वो चीज़ उनको जब समझ में आती है जब वो प्रैक्टिकल फील्ड में आते हैं कि कितनी उस चीज़ की इम्पोर्टेंस है, कंटेंट राइटिंग कितनी ज़रूरी चीज़ है। और वो चाहे कोई डायरेक्टर हो चाहे कोई एक्टर हो, अगर आप अच्छे पढ़े, आपने अच्छा कंटेंट पढ़ा होगा, आपको अच्छा कंटेंट खुद लिखना आता होगा, आप हर फील्ड में कामयाब होंगे। बहुत ज़्यादा इसकी इम्पोर्टेंस है, मेरे ख्याल में सबसे अहम चीज़ है कंटेंट राइटिंग। तो इसके लिए क्या प्लेटफॉर्म्स हो सकते हैं जिन बच्चों को शौक है कंटेंट राइटिंग और बहुत अच्छा लिखते हैं, क्या क्या प्लेटफॉर्म्स होते हैं उनके लिए? एक सबसे बड़ा आजकल जो है सोशल मीडिया का प्लेटफॉर्म है। मुख्तलिफ PR एजेंसीज हैं, पूरे वो आए दिन मेरे पास आता रहता है कि कोई आपके स्टूडेंट्स ऐसे हों जो अच्छा कंटेंट लिख सकते हों तो प्लीज़ हमें रिकमेंड करें, हमें उनकी CV भेजें। क्योंकि आजकल देखें आप, प्रमोशन के लिए, हर चीज़ के लिए PR कितनी ज़्यादा ज़रूरी है। और ये बहुत सारे हमारे मीडिया के ही स्टूडेंट्स हैं जो उनके लिए सोशल मीडिया के उनके पेजेस हैंडल कर रहे होते हैं, चीज़ें हैंडल कर रहे, तो ऑडियंस को कैसे कैटर करना है, इन सब चीज़ों के लिए कंटेंट राइटिंग ज़रूरी है। कंटेंट राइटिंग का सिर्फ ये मकसद नहीं है कि आप प्रिंट में ही जाएं, हर फील्ड में मतलब जाहिर है कि जो भी चीज़ स्क्रिप्टेड है उसके लिए कंटेंट ज़रूरी है। तो बच्चों को मोटिवेट इसी तरह से किया जाता है कि उनको मुख्तलिफ हम असाइनमेंट्स देते हैं, उनसे स्क्रिप्ट लिखवाते हैं, उससे पहले उनको खुद देते हैं स्क्रिप्ट्स वगैरह पढ़ने के लिए, ताकि वो इस तरह वो सीखें कि किस तरह से मुख्तलिफ मीडियम्स के लिए की जाती है। अच्छा, कंटेंट फिर स्क्रिप्ट मेहताब चयो मूंखे कि रीडिंग करनी है, टैरो कार्ड रीडिंग। अच्छा, टॉपिक कहिड़ो न आहे? अॼु जो टॉपिक जेको आहे न उन में अञा घणी शयूं आहिनि, घणा सवाल आहिनि, तो अॼु इनखे कंटिन्यू न छॾंदासीं कोन तव्हांखे प्लस में रेसिपी मुंहिंजो ध्यानु हेॾे रेसिपी जी वधि खां वधीक आहे न। अच्छा मेहताब, तव्हां न्यूज़ कास्टर आहियो, केतिरा साल थियनि असां तव्हांखे ख़बरूं पढ़ंदे ॾिठो आहे। तव्हां बि ॾिसी सिखिया हो, पढ़ियो त न आहियो, या डिग्री वठी करे पोइ आया हो तव्हां हिते? न, मुंहिंजी सिंपल मास्टर्स थियल आहे इकोनॉमिक्स में। अच्छा, ऐं जीअं आम माण्हू ईंदो आहे हिकिड़े इदारे में शौक़ सां बि चई सघो था, मुंहिंजो बेसिकली रिसर्च सां वास्तो रहियो। ओके, रिसर्च कंदे कंदे
पोइ वरी हिकिड़ो शौक़ु थियो त तव्हां बिहाइंड द कर्टन ते रिसर्च करे कॉन्टेंट जे हवाले सां या थीम्स जे हवाले सां उहे तव्हां जहिड़े एंकर्स दोस्तनि खे ॾींदा हुआसीं प्रोग्राम्स डिज़ाइन करे। उन खां पोइ शौक़ु थियो त हाणे छो न भला पाण बि तबाज़माई कयूं, पाण वरी स्क्रीन ते अचूं, पोयां परदे जे केतिरो रहंदासीं। इहो सोचे करे वरी मीडिया में आयुसि ऐं डायरेक्टली स्क्रीन ते न आयुमि, पहिरियां मां डेस्क ते हुयमि, उते लिखण ऐं पढ़ण जो सिलसिलो शुरू रहियो, ख़बरूं ठाहिणु सिखियूंसीं। ऐं देन वरी प्रैक्टिकल बि इहे चीज़ सिखियो न। बिल्कुलु। हाणे तव्हांखे हूंदो आहे कि डिग्री हुअणु घुरिजे? न, हाणे बि ईअं त जेके शयूं पढ़ायूं वञनि थियूं ठीकु आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहे वरी एक्सपर्टीज़ उन्हनि दोस्तनि जूं अलॻि आहिनि, पर केतिरा ई मुंहिंजा कुलीग्स आहिनि जेके मास कम्युनिकेशन में पढ़नि था, कुझु पढ़ी बि आया आहिनि, पर फील्ड साॻी या ख़बरूं पढ़णियूं आहिनि, उनखे प्रेज़ेंट करिणो आहे। ऐं ये कुछ पढ़ाया जाता है कि जिस तरह से प्रैक्टिकल लाइफ में कैसे खबरें पढ़नी चाहिए, कैसे खबर बनाई जाए, बॉडी लैंग्वेज क्या होनी चाहिए, बॉडी लैंग्वेज, अल्फाज का चुनाव, हेडलाइंस को बनाना। हमारी यूनिवर्सिटीज़ में बाकायदा हम तो इस किस्म के ऐसे प्लेटफॉर्म्स बनाते हैं जहाँ जहाँ मीडिया पढ़ाया जाता है। स्पेशली हमारी, अगर मैं यूनिवर्सिटी की बात करूँ तो हमारा पूरा एक MTC सेक्शन है मीडिया ट्रेनिंग सेंटर के नाम से, कि जो कि एक रेडियो को ओन करता है, 96.6 फ्रिक्वेंसी है रेडियो कम्युनिटी की, जहाँ पर हमारे बच्चे खुद जाते हैं, न्यूज़ बनाते हैं, खुद प्रोड्यूस करते हैं, पैकेजेस बनाते हैं। हमारा एक टीवी स्टूडियो मौजूद है जहाँ पर हम बहुत जल्द वेब चैनल लॉन्च करने वाले हैं यूनिवर्सिटी का, और वहाँ पर हम प्रोग्राम्स बनाते हैं। उसमें हम बाहर से लोगों को नहीं बुलाते, बच्चे ही बैठते हैं, बच्चे ही प्रोग्राम बनाते हैं। यूनिवर्सिटी वाले, उनका भी अपना एक चैनल है, एक दफा उन्होंने मुझे बुलाया था। तो जहाँ जहाँ भी तो जहाँ ये मीडिया की चीज़ें हैं, तो वहाँ ऐसा नहीं है कि हम सिर्फ और सिर्फ उनको थ्योरी बेस्ड पढ़ा रहे होते हैं, वहाँ ऐसे उनको प्लेटफॉर्म्स दिए जाते हैं कि वहाँ पर वो इन तमाम चीज़ों का इस्तेमाल करके, ताकि वो जब प्रैक्टिकल वर्ल्ड में जाएँ तो उनको ये ना पता लगे कि मास्टर शॉट क्या होता है, 3 कैमरास का क्या सेटअप है, लाइटिंग्स कैसे होनी चाहिए, बैकड्रॉप क्या होगा, ये बैकलाइट क्या होती है, ये सारी चीज़ें जो हैं वो ऑलरेडी जब वो ये सीख के और देख के खुद अपने हाथों से मैनेज करके जाते हैं, तो वो ऑब्वियसली उनको वो प्रैक्टिकल फील्ड में उनको बहुत हेल्प आउट करता है। ना सिर्फ उनको बैकग्राउंड नॉलेज पता होती है कि किसी भी चीज़ की हिस्ट्री क्या है और वो क्यों उसको हम यूज़ करते हैं, बल्कि उनको उसको प्रैक्टिकली उसकी हैंड ऑन ट्रेनिंग भी दी जाती है यूनिवर्सिटी के अंदर, ताकि उसको और बेहतर तरीके से यूटिलाइज़ कर सकें। चलिए मैम, आपने जैसे सोशल मीडिया की एक ऐप को लेके आपने PhD कर डाली उस पर, क्या समझती हैं ये जो इस तरह की ऐप्स आती हैं, ये हम क्यों नहीं बनाते, इतनी लेवल पे हम क्यों नहीं जाते, ये हमारे पास क्यों नहीं पढ़ाया जाता? ये हमारा, मैं समझती हूँ, एक बहुत बड़ा अलमिया है कि हमने रिसर्च सेक्शन को बहुत नज़रअंदाज किया हुआ है। मैं समझती हूँ कि अगर एक प्रॉपर रिसर्च के सेक्शन को हमारे कंट्री के, हमारे मुल्क के अंदर इसको थोड़ी सी अहमियत दी जाए, तो मैं समझती हूँ कि हम हर चीज़ में आगे बढ़ सकते हैं। हमारा अलमिया यही है कि हम लिखने से पहले जो है वो दौड़ना शुरू कर देते हैं, देखने से पहले जो है वो काम करना स्टार्ट कर देते हैं। यही बच्चों के अंदर मैं देखती हूँ कि एक बहुत जल्दबाजी है चीज़ों के अंदर ना। तो अगर हम रिसर्च के सेक्शन को थोड़ा सा स्ट्रॉन्ग करें तो हमें ये पता चल जाएगा कि हम कहाँ हम थोड़े से, हमारे वीक एरियाज़ कौन से हैं, हमारे स्ट्रॉन्ग एरियाज़ कौन से हैं, किन एरियाज़ पे काम करके हम और उसको बेहतरी की तरफ लेकर जा सकते हैं। तो मैं समझती हूँ कि अगर हम इस चीज़ को देखें, थोड़ा सा पढ़ाई का जो पढ़ने का रुझान है, जैसे इन्होंने कहा कि आपको एक अच्छा सफ़ा लिखने के लिए 100 अच्छे सफ़ात को पढ़ना ज़रूरी है। आप 100 अशफाक साहब ने तो कहा 200 किताबें पढ़ लें। हाँ, एग्जैक्टली 2 सफ़ात लिखने के लिए 200 किताबें पढ़ें। तो अब अलमिया ये है कि मैं बच्चों से 5 किताबों के नाम पूछ लूँ सब्जेक्ट के, तो उनको 5 किताबों के नाम नहीं पता होते। मास्टर्स के बच्चों से पूछ रही होती हूँ तो उनको ये नहीं पता होता। गूगल खोलते हैं, उसमें से नोट्स कॉपी करते हैं, उसको वो प्रेजेंट कर देते हैं। तो यहाँ पर आप समझ सकते हैं कि वो एप्लीकेशन बनाने का, नई चीज़ें इंट्रोड्यूस करने का तो जो एक कैलिबर है, उसके लिए तो ज़रूरी है कि आपको पर ही तैयार नहीं है। एग्जैक्टली तो वो आपको इनिशियल स्टेज से जो है वो बच्चों को, कि जब वो मॉन्टेसरी में हो, जब वो नर्सरी में हो, घरों में भी यही कल्चर हो कि आप देखें कि जब एक घर में 5 लोग बैठे होते हैं तो 5 के हाथ में सेलफोन्स होते हैं, तो बच्चा भी वही चीज़ सीख रहा होता है, वही अपनी ज़िंदगी में लेकर आता है। लेकिन अगर 5 के हाथ में किताबें होंगी तो ज़ाहिर है बच्चा इस चीज़ को सीखेगा और किताब को अपने हाथ में लेकर आएगा। तो ये चीज़ मैं तो आपने जो व्हाट्सएप पे जो PhD की है, तो इतना ज़्यादा मतलब ये फील्ड जो इतनी वेस्ट है कि ये PhD भी की जा सकती है, उसमें क्या क्या आपको मैंने जब इस फील्ड में थोड़ी सी दिलचस्पी जब लेनी शुरू की, ठीक है, मैं ये टॉपिक अपना रखती हूँ, और जब मैंने इसको स्टडी किया तो आई वाज सरप्राइज कि दुनिया की सिर्फ एक ऐप की तरह इसको लेते हैं। एग्जैक्टली तो मैं आई वाज सरप्राइज कि पूरी दुनिया में कई ममालिक में इस पर तहकीक हो रही है, इस पर बहुत काम हो रहा है, देखा जा रहा है कि इसको किस तरीके से हम बेहतर तरीके के लिए इस्तेमाल कर सकते हैं। जैसे फॉर एग्जांपल मैंने अब जो रिसर्च की थी उसमें मैंने देखा था कि स्विट्ज़रलैंड में उस वक्त एक रिसर्च हुई थी कि जिसमें ये देखा गया था कि जो कंटेंट शेयर हो रहा है, नौजवान आपस में जो कंटेंट शेयर करते हैं
वो किस किस्म का होता है और उसको हम किस तरीके से और पॉजिटिव तरीके से उसको हम, क्योंकि ज़ाहिर है नौजवान नस्ल को आज अगर हमें कोई चीज़ समझाना है, सिखाना है, तो हमें उनके लेवल पे आके वो जो चीज़ें इस्तेमाल करते हैं उनमें कोई ना कोई बेहतरी लेकर आनी होगी। तो अब जैसे मैंने उसमें इस चीज़ को देखा, एक एक्सपेरिमेंटल स्टडी की थी मैंने अपनी रिसर्च के अंदर, जिसमें मैंने देखा था कि जो स्टूडेंट्स हैं उनको मैंने व्हाट्सएप के ग्रुप के ऊपर पढ़ाया था और उसके बाद मैंने उन्हीं स्टूडेंट्स को जो है वो क्लासरूम में पढ़ाया था और देखा था कि उनके जो स्कोर्स हैं, जो उनके फाइनल स्कोर्स हैं, उसमें किस किस्म का कोई डिफरेंस था। तो मैंने इस चीज़ को मॉनिटर किया कि व्हाट्सएप के थ्रू जब एक टीचर उनको पढ़ाता है तो उसके पास ये मल्टीपल एक टाइम लिमिटेशन सबसे पहली चीज़ नहीं होती कि हम क्लासरूम में लिमिटेड टाइम के लिए बच्चों के साथ होते हैं। हाँ एग्जैक्टली। फिर जो शाय बच्चे होते हैं, थोड़े से हेजिटेंट होते हैं, क्लास में थोड़ा सा बोलने में झिझक महसूस कर रहे होते हैं, वो गैप मैंने टूटता हुआ महसूस किया कि वो व्हाट्सएप पर आकर कंफर्टेबल तरीके से बात कर पा रहे थे, सारी चीज़ों को समझ पा रहे थे। अगर हम प्रॉपर रूल्स एंड रेगुलेशन के साथ इस किस्म की टेक्नोलॉजीज़ को पढ़ाई के साथ, क्लासरूम के साथ मर्ज करके चलें, तो मुझे लगता है कि हम स्टूडेंट्स के लेवल पर आकर उनकी लैंग्वेज को ठीक कर सकते हैं, उनके सोचने समझने के तरीके को चेंज कर सकते हैं, उनमें पढ़ने के शौक़ को पैदा कर सकते हैं। तो ये थोड़ी सी कुछ, अब ज़रा मेरी रिसर्च तो बहुत ही वास्ट है, आपकी तो ज़ाहिर है पीएचडी तो उसके बाद स्टडी की है, चीज़ें ख़त्म हो गई। एग्जैक्टली। तो ये तो बहुत सारी चीज़ें हैं कि जिसके ऊपर मैंने देखा कि अब जैसे बिज़नेस की अगर मैं बात करूँ तो लोग व्हाट्सएप के ऊपर अब बिज़नेस कर रहे हैं। एग्जैक्टली, प्रमोशंस हो रही हैं प्रोडक्ट्स की, और जो वही आप वाली बात, अब रमज़ान में सरूर साहब हमारे पास है, एनईडी के जो वाइस चांसलर हैं, तो मैंने उनसे यही सवाल किया, मैंने कहा सर कोविड आया, दुनिया ने रिसर्च की, दुनिया ने तहकीक की, तस्दीक की, और हमने दुनिया को बताया कि टुटके क्या होते हैं, तेल को गर्म करके कैसे छाती पे लगाएं आपको कोविड नहीं होगा, आपको गर्म पानी में इमली मिला के पीनी चाहिए तो कोविड नहीं होगा। इस तरह के जो टोटके हमने स्टूडेंट्स ने इस पर भी रिसर्च की है अभी रिसेंटली। हाँ, और आई एम सॉरी आप इस चीज़ को कंटिन्यू करते हैं, लेकिन मेरे व्हाट्सएप को लेके चलते हैं। कोविड में सबसे ज़्यादा व्हाट्सएप इस्तेमाल हुआ, जिसमें लोगों ने कुछ अपने आप को रिलैक्स करने के लिए भी चीज़ें वहाँ पे देखी और एक दूसरे को इन्फॉर्मेशन पहुंचाने की भी कोशिश व्हाट्सएप पे की, किसी भी जरिए से, लेकिन वो व्हाट्सएप ही था जो कनेक्टिविटी में सबसे आगे था। पहले हमें बड़े बड़े बिल्स पे करने पड़ते थे, जब तक जो है वो, जब से ये व्हाट्सएप आया है कि फ्री कॉल्स और फ्री, वही है कि एक रिवायती क्लासरूम से निकलकर अब हमारी टीचिंग भी, हम टीचर्स को भी चाहिए कि जो नए रुझानात हैं उनको हम, क्योंकि जितना बच्चों के लेवल पे उनके मिजाज को समझते हुए चलेंगे ना, तो अब अगर हम वो इंस्टाग्राम पे अपने बिजनेस प्रमोट कर रहे हैं, वो व्हाट्सएप इस्तेमाल कर रहे हैं, और पेंडेमिक में भी जब ऑनलाइन क्लासेस चल रही थी तो सबसे ज़्यादा ज़ाहिर है कि जूम पर एक क्लास होती थी, लेकिन व्हाट्सएप ग्रुप बने हुए थे मुख्तलिफ क्लासेस के, उसमें चीज़ें शेयर होती थी, तो वो एक बहुत अच्छा मीडियम था, इसलिए कि ज़ाहिर है कि फ़िज़िकल इंटरेक्शन नहीं हो रहा था। तो ये एक बहुत इसका पॉजिटिव साइन है। और इसके अलावा एक जो बात डॉक्टर सना ने की थी कि बच्चों को अगर हम शुरू से, जैसे वही कि हर कोई ऐप लेके, ऐप्स का बहुत पॉजिटिव भी यूज़ है, ठीक है, लेकिन वो ये कि अगर वो वालिदैन को मैं एक यहाँ पर एक सजेशन दूंगी कि थोड़ा सा अगर आप देखें ना तो बहुत पॉजिटिव किस्म की ऐप्स हैं। एक खान अकेडमी किड्स के नाम से एक ऐप है, इस तरह की ऐप्स अगर आप थोड़ा बच्चों को दिखाएं तो उसमें वो कि एंटरटेनमेंट तो है, उसके साथ उनकी लर्निंग भी बहुत ज़्यादा होती है। टाइम की पाबंदी आपसे बढ़कर किसको पता होगा, बिल्कुल, ठीक है। तो क्या पैगाम है उन स्टूडेंट्स के लिए जो मैथ कम्युनिकेशन में, सोशल साइंस में, मीडिया साइंस में आना चाह रहे हैं? मैं समझती हूँ कि आजकल जो एक रुझान, जो थोड़ा सा स्टूडेंट्स हैं थोड़ा सा डिस्करेज हुए हुए हैं, क्योंकि ऑब्वियसली पैंडेमिक है, उसमें सैलरीज़ लोगों की नहीं हैं, फील्ड से, नौकरी से निकाला जा रहा है लोगों को, तो मीडिया का फ्यूचर जब वो आते हैं तो ज़ाहिर उस हवाले से थोड़ा सा उन डिस्करेज हो रहे होते हैं कि हम फील्ड से इतना जब सीख के जाएंगे तो हमें फील्ड में ऑलरेडी लोग मौजूद हैं, वहाँ तो ऑलरेडी उनको निकाल रहे हैं, तो हम क्या करेंगे, हम किस तरीके से अपनी ज़िंदगी में अर्निंग करेंगे। तो मैं ये समझती हूँ कि हमें नाउमीद नहीं होना चाहिए। मेरा उन तमाम स्टूडेंट्स को ये मैसेज है कि जैसे फराज कहते हैं कि शिकवा जुल्मत शब से तो कहीं बेहतर था अपने हिस्से की कोई शम्मा जलाते जाते। क्या बात है, बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। क्या पैगाम होगा? एग्जैक्टली, मैं ये पैगाम दूंगी स्टूडेंट्स को और ऑडियंस को भी कि बस शॉर्टकट मत ढूंढें, अगर आप मेहनत से, लगन से लगे रहेंगे तो अपनी जगह आप खुद बना लेंगे। बहुत शुक्रिया मैम आपका, बहुत शुक्रिया आपका। थैंक यू मैम मेहताब, थैंक यू। अदी धुआंधार बदबूदार अॼु सां वटि माशाल्लाह ज़बरदस्त। जी दोस्तों, हिन सां गॾु असांजो जेको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणीअ ते पहुची वियो। इंशाअल्लाह ताला छंछर आचर जी मोकल खां पोइ तव्हां सां थींदी सूमर ते मुलाक़ात कंदासीं, सेम टाइम ते। पंहिंजो इलाही सारो ख़्यालु रखिजो। हैव अ ग्रेट वीकेंड। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह निगहबान।